बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सुबह साण धरती सां गॾु सौराब सूमरो तव्हांजे साम्हूं हाज़िर आहे। तव्हां बि चवंदा हूंदव छा हालत आहे, सुबुह सुबुह जीअं टीवी खोल त सुबुह सौराब सूमरो, हिकु सुबुह बि वरी सौराब सूमरो। सुबुह मर्दान सां इहो चहिरो ॾिसण लाइ मिले थो, पर हाणे छा कयूं, बर्दाश्त करिणो पवंदो। तव्हांखे बि मां बि बर्दाश्त कयां पियो, ऐं फ़क़ीर इनायत ॿुढड़ो असां सां गॾु आहे, इहो बि बर्दाश्त करे पियो। साईं बर्दाश्त कयो पिया न बाक़ाइदे। हा, अहिड़ा अहिड़ा सिंगर अची वेंदा आहिनि, हुननि खे कॾहिं कॾहिं लॻी वेंदा आहिनि, उन्हनि खे बर्दाश्त करिणो पवंदो आहे। ऐं अॼु असां वटि जेके महिमान आया आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल थींदी। तमामु बहितरीनु मोटिवेशनल स्पीकर आहिनि कपिल कुमार साहब, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थींदी। ऐं नई टहीअ जो उभरंदड़ सिंगर आहे नौजवान रोज़ाम सिद्दीकी, रोज़म सिद्दीकी। जी सर। माशाल्लाह साईं, प्रोग्राम में तव्हांखे भलीकार चऊं था। थैंक यू सर, थैंक यू। माशाल्लाह साईं, कपिल कुमार मोटिवेशनल स्पीकर आहियो तव्हां, बस मोटिवेट कोशिश कंदा कंदा आहियूं आहियो, मोटिवेट कैरियर करण जी। काउंसलिंग कंदा आहियो। बिल्कुलु। अच्छा, मूंखे मोटिवेट कयो, माना तव्हांखे मोटिवेट करण जे लाइ जेको पहिरीं शइ खपंदी उहो तव्हांखे पाण खे पाण मोटिवेट करिणो पवंदो, की पाण खे तयारु पाण थियणो मोटिवेट पवंदो। कयो त पोइ तव्हां छा कंदा? हा, तयारु तव्हांखे थियणो पवंदो, बाक़ी असांजो कमु आहे। अच्छा, तॾहिं तव्हां में दिलि में ख़्वाहिश न हुजे न, हा, चवंदा आहिनि जहिड़ी ख़्वाहिशात मर जाती आहिनि तो कोई आसरा नहीं होता। त ख़्वाहिश ई न हूंदी त असां तव्हांखे छा मोटिवेट कंदासीं। ख़्वाहिश आहे न मूंखे हा, मोटिवेट कयो। ख़्वाहिश आहे त पोइ हाज़िर आहियूं, पोइ तव्हांखे असां आसमान ते पुॼाईंदासीं, चंड सितारा बि आसमान तां ॾेखारींदासीं। पुॼायो, हथ कढंदव तव्हां बसि पोइ चंड सितारनि ते छॾियोसीं त बसि पोइ दुनिया तव्हांजी थी वई न। वाह वाह, पोइ मोटिवेट थियनि नथा माण्हू? ॾाढा थियनि था। ॾिसो, असां वटि हिकिड़ी चीज़ जी कमी आहे पूरे मुल्क में, रिसोर्सिस असां वटि जाम आहिनि, अपॉर्चुनिटीज़ बि जाम आहिनि। अगरि कोई चए नौकिरियूं न आहिनि त मां तव्हांखे चैलेंज सां चवां थो हज़ारे नौकिरियूं आहिनि हिन वक़्तु बि। जेकी हिकिड़ी शइ जी कमी आहे सिंध में चओ या पूरे पाकिस्तान में, उहो मोटिवेशन जी आहे। सेल्फ मोटिवेशन हुजे, चाहे तव्हांजी हो चवंदी आहे इंट्रेंसिक बि हिकिड़ी अंदरि जी मोटिवेशन हूंदी आहे, हिकिड़ी एक्सट्रेंसिक हूंदी आहे ॿाहिरि जी। ॿाहिरि बि तव्हांखे सुबुह जो ई टीवी खोलियो त चए थो वञे ओ हो तबाह थी वियासीं। हाणे मोटिवेशन ई न आहे, घरो निकिरा ईअं न तबाह थी वञा। वरी हिकिड़ी अंदरि जी मोटिवेशन आहे त असांखे तव्हांखे जेको हर ॿियो माण्हू मिलंदो चईंदो न बसि सौराब साहब तव्हां न करे सघंदो, ॿियो को हूंदो करण वारो। उहे त माण्हू ई ॿिया हूंदा आहिनि जेके बिलगेट थींदा आहिनि या बिलीनियर थींदा आहिनि, तव्हां बिलीनियर थींदव। पोइ असां वटि सिंधी में मिसाल आहे, पंहिंजी शिकिल ॾिठी थी। मूंखे बि चवंदा आहिनि अक्सर ईअं, पंहिंजी शिकिल ॾिठी थी। पोइ इहे जेके चीज़ आहिनि न तव्हांखे डीमोटिवेट कंदियूं। सभु चवंदा आहिनि तूं गाॾी न वठी सघंदे सॼी उमिरि। असां वटि तव्हांखे हर ॿियो माण्हू मिलंदो, उहो तव्हांखे इहो ई चईंदो की तूं न करे सघंदे, तुम नहीं कर सकते, तूं बि कंदे। पंहिंजी हैसियत ॾिठी थी, कपिड़ा ॾिठा थी, त कपिड़नि सां तव्हांजी पर्सनैलिटी सां या शकल सां, शकल अलाह ॾींदो आहे। अगरि शकल ते हुजे हा त मां तव्हांखे वॾा वॾा लीडर ॿुधायां त हुननि जी शकल को अहिड़ी ख़ासि न हुई। अमेरिका जो सदर हो जेको बराक ओबामा, हा, छा तव्हां उन खां घटि ख़ूबसूरत आहियो? 2 भेरा सदर रही चुको हो। पोइ ॻाल्हि शकल जी न आहे, ॻाल्हि रंग जी न आहे, ॻाल्हि आहे मोटिवेशन जी। जेको असां वटि हिकिड़ी चीज़ जी कमी आहे पूरी क़ौम में, उहा मोटिवेशन आहे। और कंहिं ॿुधायो ई न आहे की वट इज़ द राइट डायरेक्शन। तव्हांखे रस्तो ई न हुजे ख़बर, पोइ छा थींदो? अगरि घरो निकिरो किथे वञिणो आहे, रस्तो न आहे ख़बर, पोइ तव्हां किथे पुॼंदव? सही आहे, रस्तो भिटकंदव न, हरू भरू घुमंदा त हरू भरू घुमंदव। माना असांजी मंज़िल जी क़ौम, ख़बर ई न हुजे, असांजी क़ौम हरू भरू थी घुमे, निकिरी पिया आहिनि, कंहिं ॿुधाए न केॾे वञिणो आहे, किथां निकिरणो आहे, न ई वरी पाण खे ख़बर अथनि त काॾे वञिणो आहे, और पाण खोज बि नथा कयूं। बसि ईअं निकिरी था पवनि। तव्हां ॿुधायो असांजी यूथ कहिड़ी किताबां थी पढ़े, कहिड़ी असां साइंस ते कमु कयूं था। यूथ त तक़रीबन असां पबजी गेम खेॾंदे ॾिठी आहे। हा, इहो ई रीज़न आहे। तव्हांखे रस्तो जेको आहे न, बुक्स ॾेखारींदियूं, उहे चाहे रिलीजियस बुक्स हुजनि, तव्हां क़ुर शरीफ़ पढ़ो बि तव्हांखे रस्तो ई ॾेखारे थो क़ुर शरीफ़, ॿियो कुझु बि नथो करे। सही रस्तो, सिधो रस्तो, हा, वे ऑफ लाइफ ॾेखारे थो। तव्हां ईअं ई ॿिए रिलीजन में हलिया वञो, गीता पढ़ो, जेके बाइबल पढ़ो, सभु तव्हांखे रस्तो ॾेखारे में इहो ई रस्तो ॾेखारनि था। हर रस्तो इंसानियत जो दर्स ॾिनो वियो आहे। उहो बि न पढ़ियूं, वरी असां तालीमी बुक्स बि नथा पढ़ूं, कैरिकुलम जूं। चीटिंग, 2 टे ॾींहं पहिरियों ख़बर ॾिसां पियो त चीटिंग उरूज ते लॻी पई आहे जी। हा सही आहे, उहो चवनि था की चीटिंग, एॾी चीटिंग जो साईं 10 15 15 हिकिड़े छोकिरे खां वरिता अथऊं, उन्हनि जो ब्लॉक ई अलॻि ठाहियो अथऊं, उते विहारे हुनखे चवंदा जेको वणेव लिखो। हाणे तव्हां ॿुधायो इन यूथ खां या इन जनरेशन खां तव्हां कहिड़ी एक्सपेक्टेशन रखंदव रस्ते जी, त इन्हनि खे मोटिवेट करिणो पवंदो की पढ़ण जा छा फ़ाइदा आहिनि। एक्चुअली असां खोड़ अरसे खां फ़ाइदा ई न ॿुधायासीं यूथ खे
कि फ़ाइदा छा आहिनि, अगरि तव्हां पढ़ंदव त छा फ़ाइदा थींदा, न पढ़ंदव त छा फ़ाइदा थींदा। पढ़ण जो मतिलबु सिर्फ़ु कोर्स अकेडमिक बुक्स न आहिनि। पढ़ण जो मतिलबु आहे तव्हांखे सोशल अवेयरनेस हुजे कि थिए छा थो दुनिया में। असां वटि बसि 2 चीज़ां आम थी वियूं आहिनि। हिकु, अगरि थोरो पैसो अथसि त आईफोन मटंदो, हथु हीअं हूंदसि, हीअं हूंदसि हथु। तव्हां ॾिसंदो न, जंहिं वटि आईफोन हूंदो हथु हेठि न कंदो। वरी अगरि ॿियो थोरो पैसो आयसि त गाॾी वठंदो, वरी हुन में पुलिस जी बत्ती हणाईंदो। बसि हिते ई आहे, इहा लाइफ इहा हिते घुमी फिरी करे हिते अची बीठी वई आहे। न त जेको तव्हांजा पुलिस जो जेको हूटर लॻंदो आहे, हा इहो ई पुलिस में हुजे न हुजे हर हुजे न हुजे हणाईंदो। बसि इहे 2 चीज़ आहिनि जेके माइलस्टोन रहिजी विया आहिनि, की कामयाबु थियण जी चईंदा आहिनि निशानियूं। बसि इहे रहिजी वियूं आहिनि कि हिकिड़ो आईफोन हुजनि, हिकिड़ी गाॾी हुजनि वॾी करोला, और हुन में अंदरि पुलिस जी लाइट लॻल हुजनि। बसि इहा ई हिकिड़ी डेस्टिनेशन आहे। शऊर जेको चयो वेंदो आहे न, उहो तॾहिं चवंदो मोटिवेट थियण जे लाइ खणी मां जेॾो बि ॻाल्हायां, जेॾो बि चवां, तव्हांखे मां सॼे ॾींहं जी ट्रेनिंग ॾियां, सुबुह खां शाम इहो माण्हू तयार ई न हूंदो मोटिवेट थियण तयारी लाइ, न त तव्हां छा कंदो? उनखे तव्हां ॿुधायो ई न आहे कि वञिणो केॾे आहे। त कैरियर काउंसलिंग जी जेकी असांखे सीरियस नीड आहे, ॾाढी सीरियस नीड आहे पूरी क़ौम खे। असां वटि लीडर्स न आहिनि जेके कैरियर काउंसलिंग करनि। लीडर सियासत में बिज़ी आहिनि। वरी तव्हां अगरि लीडर्स खे छॾो त असां वटि दानिश्वर बि न आहिनि। लीडर ऐं सियासतदान में फ़र्क़ु त हूंदो आहे न। मां इहो ई चवां थो, लीडर्स बि न आहिनि, वरी सियासतदान बि न आहिनि, दानिश्वर बि न आहिनि। जेके हुया उहे हलिया विया या वञण जी स्टेज ते आहिनि। दानिश्वर आहिनि त वरी उहे फेसबुक ई दानिश्वर आहिनि। न सर, सुठा दानिश्वर बि आहिनि, बट उन्हनि जो आवाम सां इंटरेक्शन न आहे। असां उन्हनि जी क़दुरु छॾे ॾिनी आहे, वैल्यू छॾे ॾिनी आहे। हिकिड़ो हूंदो आहे वैल्यू सिस्टम हूंदो आहे, तव्हां वॾनि जी रिस्पेक्ट कंदव, टैलेंट जी रिस्पेक्ट कंदव। असांजा चङा सुठा सुठा आर्टिस्ट सिंध जा, हिकिड़ा बहितरीनु आर्टिस्ट, नालो आहे पूरी दुनिया में। तव्हां ॾिसो उर्दू मीडिया खां पोइ अगरि कंहिं मीडिया जो नालो ईंदो त सिंधी मीडिया जो ईंदो। बिल्कुलु शुरू कोटी असां कल्चरल आहियूं, ॾाढा सुठा ड्रामा ठाहींदा, सभु कुझु। सही। तव्हां चैनल ॿुधायो, बि सिंधी चैनल वधीक आहिनि। तव्हां ॿुधायो आर्टिस्ट कहिड़े जी क़दुरु आहे असां वटि? कंहिं आर्टिस्ट जी क़दुरु न आहे। तो चईंदा न, क़दुरु जॾहिं ख़तमु थी वेंदी आहे न, पोइ सोसाइटी में को मोटिवेशन न बचंदी आहे कि करिणो छा आहे। त इहे ई जेके हूंदा आहिनि रोल मॉडल्स हूंदा आहिनि, तव्हां सुठा आर्टिस्ट, सुठा दानिश्वर, उन्हनि खे एक्सेस न आहे आवाम ताईं वञण जो। पर जेके आहिनि पुराणा दानिश्वर, त उन उमिरि जी स्टेज ते पुॼी विया आहिनि जिते हाणे उनजी पंहिंजी मोटिवेशन बि डाउन थी वई आहे कि न यार कुझु बि न थींदो। त हाणे असांखे अॻिते अचिणो पवंदो, अच्छा थोरो वे ऑफ लाइफ ॾिसणो पवंदो पाण खे बि अच्छा और ॿियनि खे बि ॾेखारिणो पवंदो। माण्हुनि खे ज़िंदगीअ तरफ़ वठी अचणु खपे। घणा माण्हू ज़िंदगीनि मां मायूस थी विया आहिनि पंहिंजी ज़िंदगी मां, ऐं चवनि था बसि यार हयाती हाणे ख़तमु थी वञे या पंहिंजे पाण खे ख़तमु कयूं। केतिरा ई माण्हू असां ॾिसंदा आहियूं अहिड़ा। पोइ असां बि कोशिशि कंदा आहियूं उन्हनि खे ज़िंदगी तरफ़ वापसि वठी अचूं। उन्हनि खे बि वधीक जेको आहे मोटिवेट करण जी ज़रूरत आहे। ख़ासि करे बेरोज़गारी बि वधी वई आहे घणी। सवेर तव्हां चयो त हज़ारे मौक़ा आहिनि रोज़गार जा, ऐं नौकिरियूं बि आहिनि तमामु घणियूं। पर हाणे उन्हनि खे ॿुधाए केरु त बाबा हे कमु अथव, ही नौकिरियूं अथव, कयो। उहो असांजो कमु आहे, इहो मसइलो आहे न, इहो असांजो कमु आहे। इहो ॿुधायो तव्हां। असां रिलाए कयूं था गवर्नमेंट ते, सॉरी टू से, बट गवर्नमेंट ते रिलाए न करणु घुरिजे। छो त सरकारी नौकिरी हुजे, पटे वाली मिले, सरकारी न हुजे, करणु घुरिजे। तव्हां ॾिसो, न सरकारी नौकिरी ते रिलाए कयो, न रिलाए कयो कि सरकार असांखे नौकिरी वठी ॾींदी, न रिलाए कयो कि सरकार असांखे अपॉर्चुनिटी ॾींदी। बिल्कुलु सरकार इन लाइ थोरी आहे। हा, हाणे तव्हांखे पाण खे वे ऑफ लाइफ ॻोल्हणो आहे। सरकार सिर्फ़ु ईंदी आहे माना करप्शन कयो, पैसो ठाहियो, पाण वरी ॿाहिरि मुल्क सेटल थी वञो। चवंदा आहिनि न, इहो त हिकिड़ो अदर सब्जेक्ट आहे, हा पर मां हिकिड़े कॉमन वे में बि चवां, जनरल वे में, त असांखे उन ते रिलाए न करिणो आहे। असांखे करिणो छा आहे, असांखे थोरो सो कॉम्प्रोमाइज़ करिणो आहे एज़ अ कॉम। सभिनी जी केसीं ॻाल्हि ताईं कंदा अचो, 75 साल त थी विया आहिनि। न, कॉम्प्रोमाइज़ जो मतिलबु इहो न आहे, तव्हां शायदि हिनखे ग़लति डायरेक्शन में वठी। कॉम्प्रोमाइज़ मां ॿुधायां थो छा थींदो आहे। कंहिंसां कॉम्प्रोमाइज़ कयो? पाण सां। पाण सां। उहो ईअं करिणो आहे कि तव्हां घरो निकितव, असांजो छा आहे, जेको हिकिड़ी एक्सपेक्टेशन थी वई आहे कि कारोबार हुजे त करोड़नि जो हुजे, गाॾी हुजे त करोला हुजे, करोड़नि जी हुजे, करोड़नि जी हुजे। अच्छा, घर हुजे बि बंगलो हुजे, हाई लेवल जो। हिते थोरो सो असांखे कॉम्प्रोमाइज़ करिणो हूंदो। कारोबार जेको आहे न, नंढो वॾो को बि न हूंदो आहे। कारोबार कारोबार हूंदा, उनखे वॾो करणु तव्हांजो कमु हूंदो। तव्हां अगरि हिकिड़ी बेरोज़गार वेठा आहियो, 10 सालनि खां नौकिरी जो इंतज़ारु कयो था, और अगरि तव्हां वटि हिकिड़ो चिप्स जो ठेलो आहे न, चिप्स खपायो था, तव्हां घणा अमीर आहियो, 100 गुना घणा अमीर आहियो। हा, हाणे डिफरेंस कीअं क्रिएट थींदो हिकिड़े ठेले वारे में और तव्हां में? अॼु कराची जी हिकिड़ी फेमस बिरयानी आहे, उनजो हर जॻह ते आउटलेट आहे। अॼु को कुझु साल पहिरें, 15-20 साल पहिरें, 30 साल पहिरें, उनजो बि ठेलो हूंदो। हा, रेडी हणंदो, ठीकु आहे, सदर में। सदर में
अगरि तव्हां इन अमेज़ॉन जी ॻाल्हि कयो, इन वक़्तु दुनिया जी सभ खां वॾी ई कॉमर्स कंपनी आहे, बट उहो बुक्स खपाईंदो हुयो हिकिड़े कमरे में वेही करे। त स्टार्ट जेको आहे न थोरे को ई थींदो आहे। असां वॾे कम को स्टार्ट करण जे चकर में आहियूं। हर को चए थो वॾे कम को स्टार्ट कयो, न। इहा जेकी कॉम्प्रोमाइज़ वर्ड कयो न, की अॼु तव्हांखे कॉम्प्रोमाइज़ करिणो पवंदो, नंढे बिज़नेस को स्टार्ट कयो। कोई 20,000 जो स्टार्टअप बि आहे न तव्हांजो, हा, को मसइलो ई न 15,000 ताईं थी थो अचो। उनखे हा, वधाइण तव्हांजो असांजो जेको मसइलो आहे न, कॉम्प्रोमाइज़ किथे नथा कयूं, लोग क्या कहेंगे, हा, माण्हू छा थींदा, चवंदा? हे चिप्स थो खपाए। पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, अगरि इहो चिप्स वारो सुभाणे हिकिड़ी अगरि हिनखे स्टॉल आहे और हिन जा जॾहिं 100 स्टॉल थी वेंदा त इहा फूड चेन थी वेंदी। जीअं असांखे चवंदा आहिनि माण्हू, यार हेॾा वॾा आर्टिस्ट हो, तव्हां मोटरसाइकिल ते था घुमो, पोइ असांखे परवाह ई न हूंदी आहे, का ॻाल्हि ई न आहे। कोई मसइलो ई न। असां इहो सोचींदा आहियूं माण्हू छा चवंदा, कॾहिं मोटरसाइकिल ते निकिरंदा आहियूं, कॾहिं बस में अची वेंदा आहियूं, खणी कॾहिं पंधु पैदल बि घुमो, घुमंदा आहियूं। पैदल घुमो। माण्हू असांखे ॾिसी चवंदा यार तव्हां बि पंधु था घुमो, मां छा साईं बाक़ी उॾो रहूं छा असां? कॉम्प्रोमाइज़ इन जो नालो आहे। साईं गाॾी त का वठो, मोटरसाइकिल ते घुमंदा था वठो, मां साईं तव्हांखे त उहा बि न आहे, पंधु था घुमंदा वठो, शुक्र अलहमदिल्ला इहा बि त आहे। किराए जी गाॾी में घुमण खां सुठो आहे माण्हू पंधु घुमे। उहो ई तव्हां जेको आहे न कॉम्प्रोमाइज़ जो मतिलबु इहो हूंदो आहे की तव्हां सेटल कयो हिकिड़ी जॻह ते, पोइ त अलाह बि ख़ुशि थींदा, पोइ त तरक़ी जे रस्ते ते हलिया वञो, सुकून बि हूंदो। सुकून बि हूंदो। और जेकी थोरी थोरी अर्निंग आहे न तव्हांजी, पर उनखे ज़ाया न कयो। हाणे अचो त कॉम्प्रोमाइज़ स्टेज 2 ते, उहा जेकी अर्निंग आहे उनखे गॾु करे सेविंग करे उनखे हिकिड़े सिस्टमेटिक वे में स्पेंड कयो। स्पेंड करे तव्हां वरी हिकिड़े खां 2 ठेला कयो, ॿिनि खां 3 कयो, 4 कयो, वरी उन जॻह खे पंहिंजो करण जी कोशिशि उनखे कयो। थोरो वधाईंदा तव्हां ॾिसो 10 सालनि में 5 सालनि में बिल्कुलु तव्हां हिकिड़ा बहितरीन कारोबारी शख़्सियत थींदो। मां जेतिरा बि कारोबारी ॾिठा उन्हनि ईअं ई कयो, ग्रेजुअली वधिया। बिल्कुलु हिकिड़े ॾींहं में रातो राति तव्हां सिर्फ़ु इलीगल बिज़नेस करे हा, चर्च खपाए, हीरोइन खपाए, वधी सघो था। इहो त बट ग़लति कमु अगरि तव्हांखे वधिणो आहे न 5 साल महिनत कयो। मां ॾिठो 10-10 साल हिकिड़ो असांजो छोकिरो आहे, जी। हैरत थींदी आहे, तरस ईंदो आहे। जी जी 10-10 साल वेठो आहे हिकिड़ी सरकारी नौकिरी जे चकर में, की सरकारी नौकिरी मिली वञे, उन खां पोइ छोकिरी मिले, बसि पोइ ज़िंदगी सेट आहे। रोज़म जी साईं माना छा आहे हिनजी? सर रोज़म जी माना जेका आहे उहा आहे मुंहिंजो ॾींहुं। मुंहिंजो ॾींहुं, मुंहिंजो ॾींहुं इंग्लिश में रोज़ माना ॾींहं खे चवंदा आहिनि। हा, रोज़म माना मुंहिंजो ॾींहुं, बिल्कुलु हर ॾींहुं तव्हांजो ॾींहुं आहे, जी। राति न आहे तव्हांजी, न सर, राति आराम जे लाइ। राति आराम जे लाइ। साईं हेॾो साईं अलाए केरु वेठो आहे साईं, तव्हां कीअं वार पटिया आहिनि छा तव्हांजा, कीअं जुंडा पटिया, छा मसइलो थियो आहे, तव्हां केरु आहियो, ईअं वेही रहिया अची तकड़ में? मां पाण कोन आयो आहियां, असल में मां वठी आयो आहियां अज़हर जोखियो साहिबु। अच्छा, मां हेॾे बीठो नेटी जॾहिं पुल हुए टपो पहिरियां ख़ुदकुशी करणी थोरी। ओहो, थोरी ख़ुदकुशी करणी? हा, थोरी ख़ुदकुशी करणी। थोरी कीअं थींदी आहे, घणी कीअं थींदी आहे? बसि इहा आहे, थोरी आहे, घणी आहे, इहा आहे। मां थोरी करे पाए ॾिसो, जेकॾहिं मज़ो अचे हा त पोइ अञा वधीक कयो। हा, पहिरियों मां हेॾे फाव ॾियणु पियो चाहियां पाण खे। अच्छा, रसो विधो ॻिची में, टंगियूं त घोटो पियो अचे, साह मुंहिंजे पियो। ओहो, रसो काथे पखे में टंगियो हूंदो न, पखो ई किरी पियो हूंदो। न सही पको न किरियो, मुंहिंजो साह मुंहिंजे पियो, पोइ मां इन में साह मुंहिंजे थो, ॿियो तरीक़ो ॻोल्हियां। पोइ हाणे नेटी जेॾी पुल खे दोस्त सलाह ॾिनी। इहो गलो बि तव्हां तॾहिं ईअं ख़राबु थी वियो न, साह मुंहिंजो। इहे ज़ाल घोघा ॾिना आहिनि। अच्छा, हा, अलाए मां चयो तव्हांजो आवाज़ ई मामा लालूअ जहिड़ो आवाज़ थी वियो। न न, इहे ज़ाल घोघा ॾिना आहिनि, तॾहिं त ख़ुदकुशी कए पियो। वॾो सबबु आहे, वॾी कहाणी आहे। अच्छा अच्छा, कहाणी तव्हांजी वॾी आहे केतिरी, माना गाना ऐं फाइट कटे हितां घोटी पोइ ओतिरे ताईं आहे। न ड्यूरेशन केतिरी बि अगरि गाना ऐं फाइट कटे करे ॾिसूं ॿुधूं त? पोइ माना घणा फाइट या कटींदी त पोइ बचो छा, पोइ त ख़ुदकुशी न कया न आहे। मसइलो फाइट तो थियो आहे न। अच्छा, हा, मसइलो छा थियो आहे? मसइलो इहो थियो आहे, मरण छो था चाहियो आख़िर? असां वटि मोटिवेशनल स्पीकर वेठो आहे कपिल कुमार साहब, इहो तव्हांखे सही माना में सम्झाईंदो। अच्छा, साईं जे नाले चए पियो, उहो पाण सम्झाईंदुई। तव्हां पंहिंजो मसइलो ॿुधायो पहिरियां, तव्हां सां मसइलो छा आहे? घरेलू मसइलो आहे को, ज़ाल तंग थी करे, छा मसइलो? पंहिंजी सही ग़लती आहे, पंहिंजे पेर ते पाण कुहाड़ी हुई। कहिड़े पेर ते? हिन ते हुन ते? अरे चवणी आहे यार, वरी वञा छॾ यार, छा थियो? मां वञा थो अज़हर साहिब, मां वञा थो, वरी हिते मूंखे अञा तंग था कनि पिया। पेर में त पेर त सही आहिनि तव्हांजा। अरे चवणी आहे, सिंधी में चवणी आहे, पंहिंजे पेर ते पाण कुहाड़ी, कहावत आहे। पहाको ॾिबो आहे जेको ईअं माना मिसाल ॾिबो आहे, त पंहिंजे हथ जी वॾी आहे या पंहिंजे पेर ते पाण कुहाड़ो हयो आहे? अच्छा, ख़ुदा पुछंदुई। कुहाड़ो जेको हुयो उहो तव्हांजो पंहिंजो हुयो, काथो हथ कयो हुयो? भुख है कारी, भुख है कारी, ॻाल्हाइण नथो ॾे तूं। कुहाड़ो काॾां हूंदव? कुहाड़ो न बाबा, चवणी आहे। अच्छा, पोइ ईअं थियो, असल में मां कंहिं वयुमि मेले ते। अच्छा, मेले ते मेकअप थियल हो,
हिकिड़ी छोकिरी जो ॾाढो हो, मेले मां कुहाड़ो वठण विया हुयो? दागी मलण वियुमि तुंहिंजे मुंहं ते। छॾ मां वञां थो बसि। साईं वियो वियो मां तव्हां वरी हीअ मेले ते घुमण, मेले ते वञिबो आहे, कुआरी वठण वञिबो आहे। मां मेले ते घुमण वियुमि, माण्हू जीअं वेंदा आहिनि, उते बि छोकिरी ते नज़र पई, वणी वई ॾाढी। वरी मां हुन सां घोर कई, डांसूं करे पई, घोर कयमि, वठ वठा सॼा मेले पैसा में? विञायमि। हा, तव्हां बि मेले में उते छा पिया कयो? मेले ते घुमण वियुमि, छा करणु, मेले ते छा करणु वञिबो आहे। चङो, तव्हांखे थोरो रिलैक्स करण लाइ तव्हां टेंशन में आहियो। तूं टेंशन मूंखे ॾे थो, परेशान आहियो? मूंखे तव्हां टेंशन मां निकिरण जे लाइ रूह जी ग़िज़ा आहे मौसीक़ी। त रोज़म सिद्दीकी साहिबु असां वटि वेठो आहे, साईं नौजवान सिंगर आहे, ॾाढो सुठो, म्यूज़िक बि ज़रूरी आहे। असांखे को कलाम ॿुधायो त पोइ रिलैक्स थिए हमरा। जरूर सर। यार दाढ़ी इश्क आतिश लाई है, यार दाढ़ी इश्क आतिश लाई है वे यार सानू, वे दो सानू लग गई बेअख्तियारी, वे सानू लग गई बेअख्तियारी, सीने दे विच न समाई है, यार दाढ़ी इश्क आतिश लाई है, यार दाढ़ी इश्क आतिश। हुलहुला के इश्क जो आया, मोहब्बत दा शोर मचाया, हुलहुला के इश्क जो आया, मोहब्बत दा शोर मचाया, था नाच नचाई है, यार दाढ़ी इश्क आतिश लाई है, यार दाढ़ी इश्क आतिश। जो आया, मोहब्बत दा शोर मचाया, इश्क अवेड़ा बहड़ न देंदा, की कंदा कर मस्त करेगा, था नाच नचाई है, यार दाढ़ी इश्क आतिश लाई है, यार दाढ़ी इश्क आतिश लाई है, वे यार सानू, वे दो सानू लग गई बेअख्तियारी, वे सानू लग गई बेअख्तियारी, सीने दे विच न समाई है, यार दाढ़ी इश्क आतिश लाई है, यार दाढ़ी इश्क आतिश। साईं छोलनि जो घणे किलो आहे? छोला साईं आहिनि को 200-250 रुपया किलो। ऐं थाल जेको आहे? थाल बि मिली वेंदो 5-6 सौ जो। हा बसि सही आहे। पोइ तव्हांखे हिन ॿुधाइण तरीक़ेकार बि कपिल कुमार साहिबु असां वेठो आहे, रोज़म सिद्दीकी साहिबु ॾाढो ज़बरदस्त असांखे कलाम ॿुधायो। ऐं तव्हांखे जेकॾहिं कोई सुवालु पुछिणो आहे त तव्हां बि लाइव कॉल जे ज़रिए असांजे हिन प्रोग्राम में शामिलु थी सघो था। स्क्रीन ते नंबर अची रहियो आहे, इन जे ज़रिए तव्हां ॻाल्हाए सघो था। पर जॾहिं बि कॉल कयो तव्हांजी कॉल मिली वञे, असांजे डायरेक्टर सां ॻाल्हि ॿोल थींदी पहिरियां तव्हांजी, त टीवी जो आवाज़ु घटि करे छॾिजो त जीअं तव्हांजी असांजी ॻाल्हि ॿोल जारी रही सघे। जे न टीवी जो आवाज़ु घटि न कंदव, पंहिंजो आवाज़ु ॿुधणु चाहींदव त लाइन ड्रॉप थी वेंदी। रोज़म सिद्दीकी बि असां वटि गॾु आहे। नौजवान अॼुकल्ह यूथ जेको आहे घणो सोशल मीडिया ते आहे ऐं घणो उन्हनि ते कमु कनि पिया। जी तव्हांजो आहे लाड़ो कुझु सोशल मीडिया ॾांहुं? हाँ सर, मुंहिंजो इंस्टा पेज आहे, उन ते काफ़ी म्यूज़िक अपलोड कंदो आहियां पंहिंजी मां। यूट्यूब पेज थी वियो, उन ते हाणे उनखे स्टार्ट मतिलबु अपलोड करण ते बि काफ़ी शुरू कयो आहे मां। माशाअल्लाह, ॾाढो सुठो, ॾाढो सुठो। ऐं शुरूआति बसि
सो मतलब ऑफिशियल कवरेज सा कई आहे अच्छा ऐं आहिस्ता आहिस्ता एज़ यूजुअल सुठी ॻाल्हि आहे न हाणे माण्हू अक्सर चवंदा आहिनि असांखे नौजवान साईं असांखे चांस ॾियो असांखे टीवी ते आणियो साईं टीवी तव्हांखे पंहिंजो चैनल हथ में आहे अल्हम्दुलिल्लाह जेका एंड्रॉइड मोबाइल फ़ोन आहे जेकॾहिं तव्हां वटि ऐं तव्हांजो नेट जो पैकेज थियल आहे जी सर तव्हां चैनल आहे मालिक हो पाण ट्रू दैट जेको वणेव कयो तव्हां कोई रोके बि न सघे दैट्स द पावर ऑफ सोशल मीडिया पावर ऑफ सोशल मीडिया जी सर। ऐं सोशल मीडिया जे ज़रिए वॾा इनकलाब आया आहिनि हुकूमतूं हली वियूं आहिनि बिल्कुलु सर नो असांजा नौजवान इहो सम्झणु घुरिजे त कपिल कुमार साहब ट्रेनिंग जेका तव्हां कराईंदा उहा छा जी ट्रेनिंग कराईंदा कैरियर काउंसलिंग हूंदी आहे या बिज़नेस जी या स्किल्स हूंदा आहिनि कुझु छा डिफरेंट लेवल जी ट्रेनिंग्स हूंदियूं आहिनि जेकी स्टूडेंट्स ऐं यूथ जे लाइ हूंदी आहे उहा त मोटिवेशन ऐं कैरियर काउंसलिंग ते बेस्ड हूंदी आहे छो जो उन्हनि जे लाइ स्टार्ट ई कैरियर काउंसलिंग खां करणो मां उन्हनि खे ॿुधायां मैनेजमेंट कीअं थींदी आहे त राइट टाइम न आहे पहिरीं नौकिरी वठनि पोइ ॿुधाईंदासीं अचो मैनेजमेंट कीअं थींदी आहे बट जेकी ऑफिस साइड ते कराईंदा आहियूं या कॉर्पोरेट में उहा मैनेजमेंट मार्केटिंग HR सां रिलेटेड ट्रेनिंग्स हूंदियूं आहिनि ऑन्टरप्रेन्योरशिप ते मुंहिंजो ॾाढो फोकस आहे इहो हिकिड़ो मिशन बि आहे की हर पाकिस्तानी खे पंहिंजो कारोबार हुजे हर पाकिस्तानी खे पंहिंजी नौकिरी हुजे शायदि असां इहो कॾहिं बि पॉसिबल नथा करे सघूं तव्हां वॾी वॾी स्टैब्लिश कंट्रीज़ में लिया वेंदो दुनिया जी त उते हर सिटीज़न खे नौकिरी न आहे हर शहरी खे नौकिरी न मिलंदी आहे बट कारोबार हर शहरी करे सघे थो सुबुह जो करे सघे थो न को चवंदा आहिनि न तार न कतार आहे उनजो आसान तरीक़ो इहो आहे जेकी पहिरें पार्ट में ॻाल्हि कईसीं मोटिवेशन हुजे और ॿियो तरीक़ो इहो आहे तव्हांखे राइट डायरेक्शन ख़बर हुजे असां इंतज़ारु कंदा आहियूं की शायदि कोई ईंदो हथु पकड़ंदो असांखे वठी वेंदो सुबुह जो दुकानु खोलाईंदो और असां कारोबार स्टार्ट कंदासीं पैसा मिली अॼु ईअं न आहे ईअं न आहे अॼु तक कारोबार स्टार्ट करण जे लाइ कंहिंजी बि तव्हांखे मोहताजी न करणी आहे तव्हांखे सुबुह जो कारोबार स्टार्ट करिणो आहे तव्हां बिस्मिल्लाह कयो पहिरें सोचो की करिणो छा आहे हाणे करिणो छा आहे जे लाइ असां जेको सिस्टमेटिक वे में चईंदा आहियूं की हिकिड़ी रिसर्च करणी पवंदी आहे एनालिसिस करिणो पवंदो आहे बट अगरि हिनखे असां सिंधी देसी स्टाइल में चऊं त तव्हां सुबुह जो वञी करे शहर जे चौराहे ते बीहो और शहर खे ॾिसो तव्हां ॾिसो शहर में मसला कहिड़ा कहिड़ा आहिनि तव्हां चौराहे ते बीठा हूंदो 10 मसला नज़र ईंदा तव्हांखे पाणी जो मसलो बि नज़र ईंदो तव्हांखे कचिरे जो मसलो बि नज़र ईंदो ट्रैफिक बुख जो मसलो बि नज़र ईंदो ट्रैफिक जो मसलो ट्रैफिक जो मसलो नज़र ईंदो हज़ारे मसला नज़र ईंदा हाणे तव्हां ॾिसो इन्हनि 1000 मसलनि मां कहिड़ो हिकिड़ो मसलो था सॉल्व करे सघो था मसले जो मतिलबु कोई वॾो मसलो न आहे मैक्रो लेवल ते मसले जो मतिलबु आहे को हिकिड़ी नंढी शइ लेट सपोज़ मूंखे जोराबा खपनि जोराबा नथा मिलनि इहो हिकिड़ो मसलो आहे हाणे तव्हांजे लाइ इहा कारोबार जी अपॉर्चुनिटी आहे की तव्हां वञो सॉक्स खणी अचो सॉक्स खपायो जोराबा खपायो हा मसले जो मतिलबु कोई वॾी शइ न आहे मसले जो मतिलबु कोई तव्हांखे मसला कश्मीर हल न कराइणो आहे असां लॻी वेंदा आहियूं पूरी ज़िंदगी लॻी वेंदा आहियूं वॾो मसलो ॻोल्हियूं न जंहिंखे सॉल्व कयूं करोड़नि जो बिज़नेस हुजे मसले जो मतिलबु आहे ॿारनि खे सुठी शइ नथी मिले सुठी आइस्क्रीम नथी मिले असांजे ॻोठ में अचो सुबुह जो आइस्क्रीम खणी था अचो हिकु त मसलो हल कयो था ॿारनि जो ॿियो मसलो हल कयो पंहिंजी पूरी ज़िंदगी जो कारोबार सेट थी वियो कारोबार त तव्हांखे को न को हिकिड़ो नंढिड़ो मसलो ॾिसणो आहे इवन साईं हाणे जीअं गर्मीअ जी मौसम हले पई त इन में तव्हां जेकॾहिं मिनरल वाटर जी बोतलूं आहिनि पाणीअ जूं उहे जेके नॉर्मल मिलनि थियूं आम लोकल जंहिंखे चऊं असां 11 रुपए बोतल मिले थी होलसेल में बिल्कुलु 11 रुपए जी जॻह ते तव्हां उहा 25-30 रुपए बि खपाईंदो मां अञा सस्तो कयांसि डबल ट्रिपल ते मिली वेंदी अञा सस्तो कयांसि थो तव्हां ॾिसो त गर्मी आहे पाणी जो मसलो आहे तव्हां थधो पाणी खपायो हा कुझु न खपायो ज़िंदगी में थधो पाणी खपायो न 5 रुपए जो गिलास हुजे तव्हां अमीर थी वेंदो माण्हू आराम सां ॾेई वेंदा वधीक आराम सां ॾेई वेंदा छो जो उन महिल उञ लॻल हूंदी आहे गर्मी हूंदी आहे हर माण्हू मिनरल वाटर अफोर्ड नथो करे सघे हा हाणे साईं आहे ख़ुदकुशी करणु चाहे थो इहो ई शइ 5 रुपया जेब में न अथसि हा तव्हां 2 रुपए जो गिलास पाणी जो ॾियोसि न तव्हांखे दुआ बि करे वेंदो हा इहो चवां थो त मां मूंखे तव्हां सम्झायो न साहिबु न त पुटु मां साॻियो ख़ुदकुशी कंदुसि मूंखे थोरो सम्झायो मां दोस्तनि खे चयां मां ख़ुदकुशी करण थो वञा वरी ईअं मोटी अचां चवंदा दिलि न ॿधई वरी डिॼी करे लॼी थी मोटी आयो का जवाब त हुजे हुनखे चवां सही त मूंखे फलाणे माण्हू सम्झायो तॾहिं मां ख़ुदकुशी न कई मूंखे कुझु सम्झायो न त मां त ख़ुदकुशी कंदुसि मेला घुमण छॾे त तोखे सम्झायूं न मेला बि घुमंदे वरी सम्झायूं मेले में त मोकालो थियो मुंहिंजो मां उते छोकिरी वणी वई माण्हू सां शादी कई मेले में करे पई डांस मूंखे वणी वई शादी कई हाणे घर जो कमुकार कुझु नथी करे मानी जो टाइम थियो थो डांस करे थी हाणे मानी जॾहिं मां पचायां तुंहिंजो डांस ख़तमु थिए थी को मानी खाए थी वरी मेकअप जी लिस्ट हे लिखी ॾिनई राशन अचे महीने में 15,000 जो मेकअप अचे 25,000 जो सॼे मसइले जो हल ॿुधायो हा
इहा असांजी क़ौम तॾहिं अॻिते वेंदी जॾहिं इहा छोकिरी छॾंदी न, इहे सॼा मसइला लाइन साल थी विया। छोकिरी साईं छॾींदासीं त पोइ ॿार काॾो पैदा थींदा? ॿार पैदा करणु छोकिरी अञा छॾिजो। साईं ॿार सुभाणे पोड़ा थींदा, को पंहिंजी औलाद हूंदी त को कुलो ॾींदी, को दफ़नाईंदी, न त पोइ असांजो इहो लाश थी सेंटर में पिया रुलंदा। हे मुंहिंजे ख्याल में इश्क में तबाह थियो आहे साईं। ऐं अक्सर असांजा नौजवान इन चकरनि में हूंदा आहिनि। रुगो मां असां ॾाढो पर ॾाढो असांजूं मिल्कतां वॾियूं, ए ज़मीन जा वाह जो वाह लुड़ी आहे। तव्हांखे हाणे को रोज़गार जी स्कीम ॿुधाए को कपिल कुमार साहब, उहो कयो त जीअं तव्हांजो सर्वाइव करे सघो कुझु। पोइ इहो सम्झायो अथव माना, पोइ मां ख़ुदकुशी न कयां? न, तव्हां छोकिरी छॾो हूअं ई ख़ुदकुशी न कंदव। छोकिरी खां हथ पट हाणे बसि। हा, छोकिरी छॾंदव त नौकिरी मिलंदी। हा बसि, हाणे मूंखे बसि आहे ॿारनि खां, बसि मां छोकिरी छॾी। तव्हां पंहिंजी ज़िंदगी सां प्यारु कयो, ज़िंदगी सां प्यार कयो। पंहिंजी ज़िंदगी सां प्यारु कयो। ज़िंदगी मां प्यार कयां त पोइ त मूंखे उहो मारींदा पाड़ियारा, उहे तबे जे तिखा आहिनि। छो? जेकी ज़िंदगी छोकिरी आहे जेको पीउ आहे उहो ॾाढो मुड़ुसु आहे वॾो। अच्छा, छोकिरीअ जो नालो बि ज़िंदगी आहे? हा उहा न साईं, तव्हांजी पंहिंजी जेका हयाती आहे न, जेका गुज़ारियो था, हा इनखे बहितर बणाइण लाइ उन सां प्यारु कयो। उहा हिकु दफ़ो ई मिलंदी आहे। छोकिरियूं तव्हांखे 3-4 मिली वेंदियूं रोज़, ॿियूं टियूं। हा हा, ॻायां सही। ॻाईंदव? हाणे हिन जो हिकिड़ो कोट आहे, उन ते कयूं था हा कि वासिफ़ हुसैन वासिफ़ चए थो कि पंहिंजूं नेमतां महफ़ूज़ कयो, तव्हांजी ज़िंदगी महफ़ूज़ थी वेंदी। वाह वाह। शुकुरु कयो। हाणे असां शुकुरु न आहे, असां नेमत महफ़ूज़ नथा कयूं। तव्हां नेमत महफ़ूज़ कयो, ज़िंदगी पंहिंजो पाण जेको आहे न तव्हांजी महफ़ूज़ थी वेंदी, उहो कुदरत वारो महफ़ूज़ कंदो। शुकुरु कयो। हाणे वरी चवंदो नेमत बि महफ़ूज़ न आहे। शुकुरु शुकुरु कॾहिं कयो अथव? धंधो कहिड़ो कयो? शुकुर सां पेट त न भरबो न। शुकुर सां भरबो भरबो? हा, तव्हां शुकुरु कयो। ॾिसो सुबुह जो ख़ुदा पाण रस्तो थो ठाहे। शुकुरु त कयो न। असांजी क़ौम में शुकुरु न आहे न। शुकुर बाक़ी कमायूं था, शुकुर घटि कयूं था। तव्हां ज़िंदा आहियो इन ते शुकुरु कयो, साह खणो था इन ते शुकुरु कयो। शुकुरु करण जे लाइ त 1000 चीज़ आहिनि, छड़ो कमाइण थोरी आहे। साह खणो था, तव्हां 2 मिंटनि जे लाइ साह बंदि थिए था, फील करे ॾिसो। 2 मिंट वॾा आहिनि, 5-10 सेकेंड न रखी सघंदो साह। न न मां हाणे ख़ुदकुशी कयां पियो, रसो बि डुमकी थी, साह मुंहिंजो रसो कढी छॾियो। मां चयो न भाई साह मुंहिंजो थो। ॾिसो न। अच्छा रोज़म, तव्हां एजुकेशन तव्हांजी केतिरी आहे? पढ़ो पिया अञा? सर मुंहिंजी एजुकेशन हिन महिल आहे कि मां फिल्म मेकिंग में डिप्लोमा पियो थो कयां। किथां वो इंडस वैली मां। अच्छा, इंडस वैली मां पियो थो कयां। ऐं मतिलबु फर्दर जेको मुंहिंजो प्लान आहे उहो इहो ई आहे कि मां एज सून एज पॉसिबल आई शुड वर्क माई सेल्फ, मेक माई सेल्फ यूज़फुल इन इंडस्ट्री एंड मतिलबु फर्दर एजुकेशन जे लाइ फॉरेन वञा ऐं उते मतिलबु फिल्म मेकिंग जा डिफरेंट कोर्सेस। फिल्म मेकिंग कंदव, डायरेक्टर थींदव, तव्हां पंहिंजियूं फिल्मूं ठाहींदव। जी सर, घणो पढ़ियल करे लिखियल माण्हू आहिनि, ॾिसो कंहिं बि भलो। असां सिंध में क़दुरु न आहे। हा इहो ई सिंगर जेको आहे न पछतो में ॻाए या पेशावर में हुजे त माण्हू झुमिरियूं कनि। हा हिते क़दुरु कोन्हे। असां वटि बि आहे क़दुरु, नौजवान ॻाइनि था, उन्हनि खे माण्हू पसंदि कनि था। साईं पसंदि कयां, हाणे ॾिसूं था तूं छा ॾींदे हिनखे। आहे माण्हू ॻाईंदो आहे त गुज़ारो आहे न, मां हिननि खे मौक़ो ॾिनो आहे। प्रोफेशनल हिकिड़ो कमु आहे न। मां मौक़ो ॾिनो आहे न हिननि खे साईं, ॻाइण जो हिते प्लेटफॉर्म ॾिनो आहे हिकिड़ो। मौक़ा हाणे मूंखे कुदरत ॾेई छॾियो मौक़ो, त पोइ हाणे उनखे मां तव्हांजा उनखे डॉक्टरनि सां राब्ते में चरिया। न मौक़े जी ॻाल्हि थो कयां, चांस ॾिनो आहे। अच्छा चांस जी ॻाल्हि थो करे। मां होॾे पंहिंजे ध्यानु वरी होॾे लियो, परेशान लॻा पियो भाई छा अलाह दुश्मन खे मौक़ो न ॾे। हे मूंखे लॻे थो ज़हनी तौर ते बीमार आहे। अच्छा असां सां जहिड़ी हालत आहे कुते सां न थिए चरिया। साईं नए दरे खां कॉल आहे, लाइव कॉल ॾिसूं था, हू छा था चवनि। जी अस्सलाम वालेकुम। हेलो वालेकुम अस्सलाम सौरभ भाई, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? साईं ख़ैर ठीक ठाक। निसार अहमद असां सां गॾु आहे। जी साईं। हिनखे रुमाल जो घुटो ॾिनो अथव छा? हिन साईं पंहिंजे पाण घुटो ॾिनो आहे। न साईं मां ज़ाल ॾे पई घुटो, मां छॾाए भॻो हाणे। अच्छा हा सबूत आयो, मां एफआईआर कटाई। पुठियां वेठी अथव साईं ज़ाल, आवाज़ ईंदो थो अचे, सिर्फ़ु तव्हांजी आवाज़ थो अचे। आवाज़ अचे थो साईं तव्हांजो? अच्छा जी जी, छा चवणु चाहींदव? साईं इहो ज़ाल त साईं पुठियां वेठी आहे, घुटो ॾेई वेठी अथसि। हा साईं बसि चवे थो त मां ज़िंदगी मां बेज़ार थी वियो आहियां बिल्कुलु, ऐं माली परेशानियूं कुझु हिन जूं, शायदि मुआशी परेशानी अथसि की। अॼु साईं तव्हां ॾाढो रिलैक्स महसूस था थियो, माशाअल्लाह। रिलैक्स ई हूंदा साईं तक़रीबन। असां रिलैक्स आहियूं, पंहिंजी ज़िंदगी मां ख़ुशि आहियूं, इन करे रिलैक्स आहियूं, ईअं ई रहणु खपे। हा बिल्कुलु। दोस्त तव्हांजो कास्ट भाई आहे?
तस्लीम अहमद सुमरो जी जी मनोज सां ॻाल्हायो सर। जी साईं जी जी हेलो सर। जी साईं। सर प्रोग्राम जो मौजू कहिड़ो आहे? प्रोग्राम में मौजू आहे अॼु ज़िंदगी। अच्छा ज़िंदगी छा आहे? अच्छा ठीकु आहे साईं। ज़िंदगी ख़ूबसूरत आहे, उनखे ख़ूबसूरती सां आहे गुज़ारो। आहे असां सां जुठ आहे न, असां सां जुठ आहे। हाणे साईं चयो थो को कारोबार जे लाइ बि साईं को ॾसु ॾींदो। साईं हाणे रोकियो हरू भरू बि साईं रोकियो आहे, ख़ुदिकुशी न करे मिठूं कयूं साईं मूंखे इलाज कयनि। दोस्तनि खे ईअं चवंदुसि न त मां हाणे ख़ुदिकुशी न कई, दोस्तनि मूंखे सम्झायो आहे। सम्झायो त अथो साईं, पर सम्झाणी वठो बि त सही न तव्हां। हा पर कारोबार कहिड़ो कयां, सवेर इंडोर साईं- कयां आउटडोर कयां? सवेर इहा ई ॻाल्हि कई साईं त असां त मोटिवेट कयूं था, पर अॻिलो मोटिवेट थियण जे लाइ तयारु बि त हुजे। मां तयारु आहियां, ख़ुदिकुशी को भलो आहे, को सम्झ वठां त भलो आहे न। साईं वठो त साईं। मां हिते अहिड़ा नौजवान बि ॾिठा आहिनि जेके चकमक जेको हूंदो आहे न इहो, हा उहो बि खणी रुलाईंदा आहिनि सॼे शहर में। हुन में लोह जा ज़रा चिमणंदा आहिनि, आख़िरि में उहे कबाड़ में विकिणंदा आहिनि। 200-300 रुपया वञा ठही हाणे हिन में फुट कदा चकमक खयूं था घुमंदो था, इहो कहिड़ो कारोबार आहे, कहिड़ो ॾसु साईं, तूं कुझु- कर बसि। कुझु हुनर मां नथो ॿियो अचेव त को इहो सुठो कारोबार चयो थो की चकमक अची वेंदी तव्हां त घुमंदो। नवाब शाह खां कॉल आहे, ॾिसूं था केरु असां गॾु। जी अस्सलाम वालेकुम। हेलो जी साईं। जी सर, मुख्तार ज़रदारी पियो ॻाल्हायां, नवाज़ शाह जिला शहीद बेनज़ीराबाद मां। जी जी साईं। जी जी हुकुम कयो साईं, छा चवणु चाहींदो ज़रदारी साहब? वेज प्रोग्राम कहिड़ी मौजू में पियो थिए? प्रोग्राम मौजू प्रोग्राम साईं हले थो। मौजू आहे अॼु असांजो ज़िंदगी ख़ूबसूरत आहे, उनखे ख़ूबसूरती सां गुज़ारियो। टीवी जो ख़ूबसूरती सां गुज़ारी त पाणी कोन्हे को त ख़ूबसूरती सां कीअं गुज़ारदो? इहा बि ॻाल्हि तव्हां जी सही आहे, पर तव्हां टीवीअ जो आवाज़ु त घटि करे छॾियो। पाणीअ जो वॾो इशू आहे साईं वाक़ई सॼी सिंध में। ऐं ॾिसो था त असांजे दरिया जी छा हालत लॻी पई आहे, उते वारी उॾामी थी। साईं हक़ीक़त इहा आहे जो मां सुबुह जो कमनि जी गुॾ कढी जीअं मोटां थो न, नलको अॻिला कोई पाणी कोन थो ॾिए मूंखे। अॼु 9 ॾींहं मूं तड़ कोन्हे कयो। अच्छा जी पोइ साईं असां वटि कपिल कुमार साहब वेठो आहे, तव्हां प्रोग्राम ॾिसो, तव्हां कुझु ॿुधाए थो, हिन जो हल ॿुधाए थो। जी भले भले ठीकु आहे साईं, वॾी महिरबानी। ज़रदारी बि परेशान आहिनि त पोइ हाणे असां काॾे वञूं साईं? पाणीअ जो वॾो इशू हले थो। साईं पाणी जो बिल्कुलु नेचुरल इशू आहे और नेचुरल रिसोर्स जो इशू आहे। ॾिसो हिन जी को रिप्लेसमेंट न आहिनि, इहा कोई अहिड़ी चीज़ न आहे त फ़र्ज़ी ठाहींदो हला ॾींदो। मनसूबा गवर्नमेंट खे सॼी चीज़ां करणी पवंदियूं, बट असांखे छा करिणो आहे? ॾिसो असां पाण वेही करे या साईं वेही करे जेको शायदि कॉल ई आसिफ़ साहिब जी, आशिक़ साहिब जी, उहो पाणी नथा आणे सघनि। उन्हनि खे हिकिड़ी मुंहिंजी जेकी रिक्वेस्ट हूंदी की तव्हां इंतज़ारु करण खां सुठो आहे को न को इंतज़ाम कयो। वाह। इंतज़ाम जो मतिलबु इहो हूंदो आहे की तव्हां ठीकु आहे पाणी नथो अचे, हिकिड़ो रियल जेन्युइन इशू आहे, बट उनजे लाइ की ठीकु आहे असां खेती ॿाड़ी असांजो कमु आहे, न आहे पाणी न त हाली त ॿियो को कारोबार कयो, या को अहिड़ो फसल पोखियो जंहिंमें पाणीअ जी ज़रूरत न हुजे। अहिड़ो फसल पोखियो या अहिड़ो को कारोबार कयो जेके इंस्टेंट कारोबार हूंदा आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां नंढा नंढा जेके कारोबार हूंदा आहिनि न, उहे असांजी वॾी वॾी नौकरियुनि खां ज़्यादा रिटर्न ॾेई वेंदा उहो आहिनि। साईं नंढनि शहरनि में नंढनि ॻोठनि में माण्हू कारोबार करे त एतिरी न थींदी न अर्निंग। छो न थींदी? तव्हां सिर्फ़ु चांहि खपायो, ॿियो कुझु बि न कयो ज़िंदगी में। साईं सभई जो चांहि खपाइनि त पीअंदो केरु? तव्हां ॾिसो कहिड़ो मां हिकिड़ो चांहि जो होटल ख़ाली ॾेखारियो था, हलो सिंध में कराची में हलो, हिकिड़ो मूंखे तव्हां होटल ख़ाली ॾेखारियो। कराची सिंध त आहे न। किथे बि हलो, तव्हां इंटीरियर सिंध में हलो, चाहे हिते अचो अर्बन सिटीज़ में अचो। एक्सटीरियर सिंध कहिड़ी आहे? इंटीरियर सिंध, अंदरूनी सिंध, अंदरूनी सिंध न आहे का? इहो असां करे छॾीसीं। तव्हां ॾिसो न, असां सिटी ऑफ अपॉर्चुनिटीज़ असां त चवंदा आहियूं कराची सिंध आहे। असां बि चऊं था कराची सिंध आहे, बल्कि सिंध शुरू ई हितां थी थिए। माना सिंध जे ॿियनि शहरनि में तव्हां चओ सिंध जे ॿियनि शहरनि में हलिया वञो, जी नंढनि शहर नंढनि शहरनि में नंढा हलिया ॻोठ वञो, आहिनि जेके, तव्हां की नंढे नंढे ॻोठ में वेंदो बि न, तव्हां होटल ते ॾिसो रश लॻी पई, को होटल मूंखे ख़ाली ॾेखारियो। कारोबार आहे न, हले थो न। असां चांहि पीअण वारनि जे बजाए खपाइण वारा छो न थियूं? इंतज़ार जे बजाए इंतज़ाम छो न कयूं? त को बि चीज़ खपायो। घणा पीअण वारा बि न हूंदा आहिनि, हरबुर में अची टाइम पास कंदा आहिनि, वेही फिल्मूं ॾिसंदा आहिनि होटलनि ते वेही करे, चांहि हिकिड़ी स्पॉट थी वियो, कुझु बि थी वियो, सॼो ॾींहुं वेठा हूंदा। होटल वारा पाण उन्हनि खां परेशान हूंदा, यार चांहि अधु कटु पीतो त हिकिड़ी वेठो सॼो ॾींहुं आहे। अच्छा छड़ो चांहि त न आहे न, हज़ार चीज़ आहिनि। तव्हांजो हथु आहे, हुनुर आहे, कुझु न कुझु ठाहियो खपायो। ॾिसो मायूसी और ना उमीदी हमेशह गुनाह हूंदी आहे। बिल्कुलु तव्हां वटि पाणी न आहे, मायूस थी वेंदव, पोइ साईं वारी हालत थी वेंदी। मायूस न थियो, ना उमीद न थियो, कुझु न कुझु रिप्लेसमेंट ॻोल्हियो, इंस्टेंटली ॻोल्हियो।
लॉकडाउन थियो कोरोना में, मां हिकिड़ी बहितरीन मिसाल ॾियांव थो। वॾी हालत हुई साईं। हिकिड़ो मुंहिंजो दोस्त हुयो, उनजो कारोबार कंप्यूटर शॉप हुयसि, जेके कंप्यूटर जा पार्ट्स मिलंदा आहिनि। जॾहिं स्ट्रिक्ट लॉकडाउन थियो त ॾिठो हूंदो सभु बंदि थी वियो, सभु कुझु बंदि सभु कुझु बंदि थी वियो। हाणे हे बि बंदि हुजे त परेशान हुजे, घर बि किराए जो, दुकान बि किराए जो, वञे काॾे? को पैसा त हुया न किराएदार खे होॾे बि किरायो ॾियणो, हेॾे बि इनकम ज़ीरो थी वई। बिल्कुलु। अच्छा, तव्हां असां जहिड़ा जेके मिडिल क्लास माण्हू हूंदा आहिनि, सेविंग बि न हूंदी आहे, ऐं उहा बि कुझु ख़बर बि बचत न बि त न इहो हूंदी केसि आहे, ताईं हलंदो। बचत बि न हूंदी आहे। अञा हिकिड़ो हूंदो आहे हफ़्तो ॿ हफ़्ता 15 ॾींहं हलंदो, न ख़बर बि न, फ़िलहाल लॻी वियो। पोइ हिन छा कयो, हिकिड़ी सोच आयसि, उहा इहा आयसि की उहे कारोबार खुलियल हुया जेके कारोबार किरियाना जा हुया, अहिड़ा हुया, त हुन छा कयो, वञी कंप्यूटर शॉप में वञी करे हिकिड़ो पासो ख़ाली कयईं। पासो ख़ाली करे को घर में 20-25 हज़ार प्यास, 30,000 किरियाना जो सामान वरितईं, वञी सॼे दुकान में उहो हिकिड़ो पासो किरियाना जो करे छॾी। वाह। सुभाणे त दुकानु खोले वेही रहियो। तव्हां यकीन करो, पूरे लॉकडाउन में उन जो दुकानु हिकिड़ो ॾींहुं बंदि न थियो। लॉकडाउन खां पोइ उन परमानेंट किरियाना जी शॉप करे छॾी, खोले ई उहा छॾे। खोले ई उहा छॾी। त ना उमीद थी विया, यार मुंहिंजो त कंप्यूटर जी शॉप आहे, लॉकडाउन लॻो पियो आहे, मां त दुकानु खोले ई न ॿिया सघियां। रस्ता ॻोल्हियो। सोच प्रोग्रेसिव हुजणु घुरिजे। मां चयोमांसि इंतज़ारु न कयो, इंतज़ाम कयो। को न, मां चांहि जी मिसाल ॾिनी, तव्हां को रेडी त कुझु बि खपायो। मां हिकिड़े ॾींहुं अचां पियो सुबुह जो, हिकिड़ी बहितरीन मिसाल ॾियां थो साईं जे लाइ, पूरी दुनिया लाइ। हिकिड़े रिक्शे ते वेठमि, सदर में बीहायमि, मां चयो साईं कोच तो लथुमि, मां चयो साईं वञिणो आहे क्लिफ्टन। त सुबुह जो टाइम जॾहिं 6 बजे वारो हूंदो आहे न, पोइ सॼा साईं जी कंडीशन में हूंदा आहिनि, 200 वारे या 600 चईंदा आहिनि, छो ज़िंदगी में तंग हूंदा आहिनि। मां चयो साईं हाणे को सस्तो मिले। हिकिड़ो आयो परे खां, जेके रिक्शा बीठा सभु 600 चइनि पिया, हिकिड़ो ईअं परे खां आयो, सिंधी हुयो असांजो भाउ, परे आवाज़ ॾिनी, साईं कहाँ जाना है? सिंधी आहे? मां चयो हा। अच्छा हलियो हलियो आहे, 200 ॾींहं पुछई न काॾे वेंदे। मां चयो हे सभु 600 चवनि था। मां चयो बाबा क्लिफ्टन वञिणो आहे। चयो तूं हलियो आहे बाबा, हलियो आहे। वे त सही। हा, सुबुह जो मालिक हूंदो आहे, तूं हलियो आहे। वेठमि वञी, भई कीअं 200 में हले तूं? नॉर्मल बि 300 वठंदो आहे रिक्शा। वेठासीं, गुफ़्तगू थी, ॾाढो प्यार सां हले पियो, ॾाढो सुठो ॻाल्हाइण। मां चयो तूं कीअं मैनेज करे थो? चयो मां शुकुरु कंदो आहियां, सवारी खणंदो आहियां, थोरे में ई हे बीठा हूंदा आहिनि 3-3 घंटा स्टॉप ते, मां कंहिं स्टॉप ते बीहंदो न आहियां। ईअं ई आवाज़ ॾींदो, माण्हू खणी वेंदा, वरी छॾियो, वरी भॻो। चयो मां ॾींहं में चयो मां महीने में घटि 80 खां 90 हज़ार रुपयो बचाईंदो। चए चङो भलो नौकिरी करण वारो बि 80-90 हज़ार न बचाईंदो। चयो मां सिर्फ़ु इन जे लाइ बचाईंदो, शुकुरु कंदो, और जेको मिलियो उन में शुकुरु कंदो। चई नारो हणंदो या हली और हली वेंदो। वाह। और चए मूंखे कॾहिं ॾुखियो ॾींहुं न आयो। चए मुंहिंजा 3 ॿार यूनिवर्सिटी पढ़नि था, और हिकिड़ो पुटु जेको आहे मुंहिंजो जॉब करे थो हिकिड़ी कंपनी में, और 2 न्याणियूं हुननि जी शादी कराई आहे, हलाईंदो रिक्शा। ॾिसो थोरे में ई शुकुरु करे थो, अलाह सां में बरकत विझी। हाणे उहो इंतज़ारु करे वेठो हुजे स्टॉप ते, यार 600 वारी सवारी मिले त वेंदुमि, न त न खणंदुमि। हाणे असांजी क़ौम सां इहो मसलो आहे, कुझु न करे सघंदो। हाणे पाणी आयो त ज़मीन हलाईंदासीं, त ज़मीन तव्हां वटि आहे न, त ॿियो कुझु कयो। बिल्कुलु। त खोड़ सारा मौक़ा, थोड़ा पैसा कढाए। अर्ज़ु मां कयां थो, इहो मां रक्शो ई वरितो, असां रहूं था ॿाहिरि ॻोठ आहे उते। मां चयो कारोबार कयां, रक्शो वरितुमि, 2 ॾींहं बीठो, 3 ॾींहं ते चुरक आहे आहे। वरी मां चयो भला हाणे इहो नथो थिए, को दुकानु खोलियां। हाणे वरी मां उते दुकानु खोलियो, मुंहिंजे भाइटे खे सुम्हाईंदुमि उते, अधु दुकानु ख़ाली करे हिकु राति में सभु बिस्कुट रेवड़ियूं सभु चटु करे। हाणे कंहिं ते एतबार कजे, छा कजे? ॿाराड़ी में धंधो थिए नथो, जेका शइ को क़ाइदा वञो चोरी थी वञे, उहो तहफ़ुज़ असांखे मिले न। तहफ़ुज़ बि तव्हां पाण ॾींदव न, असां पाण जॾहिं बुख मिटंदी, जॾहिं सभु कारोबार ते लॻंदा, तहफ़ुज़ ईंदी न। जेको चोरी बि करे थो, शायदि हुनजी को मजबूरी, हिकिड़ा त हूंदा आहिनि प्रोफेशनल चोर हूंदा आहिनि, हिकिड़ा मजबूरी वारा चोर बि आहिनि। तव्हांखे हिकिड़ी मिसाल ॾियां, मां इहे सॼी सिंध जे वॾेरनि खे मिसाल ॾींदुमि, सॼा जेके सोशलाइट आहिनि उन्हनि खे मिसाल ॾींदुमि। राशन ॾींदा आहिनि रमज़ान में, हिकिड़ो बैग एवरेज घणे जो हूंदो आहे सर? घणे जो हूंदो आहे? हिकिड़ो 700-800 रुपए जो। न, जेको सुठो बैग हूंदो आहे, जेको पूरो राशन जो पैकेज हूंदो आहे, इहो 2.5-3 हज़ार ताईं थी वेंदो आहे। मां चवंदुमि तव्हां अॻिते हली करे ज़िंदगी में कॾहिं बि राशन न ॾियो। हाणे टीवी ते वेही मां चवां थो, छो? इन 2.5-3 हज़ार में तव्हां हिकिड़े घर खे आराम सां कारोबार सेट करे ॾेई सघो था। उहो कीअं? हिकिड़े राशन जे बैग में तव्हां राशन ॾिनो, उहो हफ़्तो हलंदो, 15 ॾींहं हलंदो, ख़तमु थी वेंदो। तव्हां उनखे हिकिड़ो सुठो थाल वठी ॾिनो, 5 किलो छोला वठी ॾिनो, उनजे ॿार खे चयो वञ कारोबार कर, उहो हाणे रोज़ इनकम खणी ईंदो सॼी ज़िंदगीअ जे लाइ। वाह, ॾाढी ज़बरदस्त तव्हां ॻाल्हि ॿुधाए छॾी, हिकिड़ी आइडिया बि ॾेई छॾियऊं। इहा
हाणे आइडिया ते जॾहिं तव्हां सिलाई मशीन वठी ॾिनी हिकिड़ी माई खे 5000 जी, राशन जो बैग न ॾिनो। माण्हूअ खे माना कीअं चॉइस करणु खपे त मूंखे कहिड़ो कमु करणु खपे, उहा कीअं ख़बर पए? छो माण्हू वटि चॉइसिस घणियूं हूंदियूं आहिनि हिते, जीअं तव्हां सवेर चयो त कराची में घणा मौक़िया आहिनि, त करे छा माण्हू आख़िर? ॾिसो पहिरीं त पाण खे ॾिसणो पवंदो मां छा आहियां, थोरो सो एनालाइज़ करणो। एबिलिटी ॾिसूं त एबिलिटी स्पेशलिटी कहिड़ी आहे? हिकिड़ो जेको पढ़ियल लिखियल छोकिरो आहे उन लाइ शायदि डायरेक्शन डिफरेंट हुजे, बट जेको हिकिड़ो नाहे पढ़ियल त को गुनाह न आहे। हाणे उनखे ॾिसणो आहे की उहो छा करे सघे थो, उनजी क़ाबिलियत छा आहे। हर माण्हू खां कारोबार बि न थींदो आहे। जीअं हीअ असां वटि वेठो आहे पढ़ियल न आहे, तव्हां गौर सां ॿुधो इहा ॻाल्हि। मां पाण सोचियो हाणे वेठे वेठे मां वटि एतिरा पैसा कोन्हे, पर हाणे मूंखे मां सम्झां थो 5-6 लख थी वेंदा। मां साईं घरवारी मूंखां तंग आहियां वॾो, हाणे घरवारी जी इंश्योरेंस कराए सुभाणे में एटी जेटी पुल ते उन खे थो धिको ॾियां, पैसा उहे मिलंदा, उन में कारोबार कंदुमि हाणे बसि। ग़लति तरीक़ो आहे न। बसि छा कयां, मूं सां सही कयो आहे। साईं ॿुधाए थो तव्हांखे त छा करणु खपे, हर भरो ईअं न कयो। हा हा साईं, सोच सुठी रखणु घुरिजे। सोच सुठी रख। त कारोबार जेको आहे न उहो हर कारोबार करणु हर माण्हू जो कमु न आहे, पर हर को कारोबार करे सघे थो। तव्हांखे पाण ॾिसणो पवंदो छा तव्हां में उहा क़ाबिलियत आहे। पैसनि खां बग़ैर को कारोबार न थींदो आहे। हर को चवंदो पैसा खपनि, बट पैसा आणण जे लाइ बि न तव्हांखे शख़्सियत ठाहिणी पवंदी आहे। पैसा तव्हांखे ॾियण वारा 1000 थी वेंदा आहिनि, पर तव्हांखे ओड़ो थियणो पवंदो आहे। तव्हां में थोरी सी काइंडनेस हुजे, थोरो सो हम्बलनेस हुजे, थोरा सा तव्हां में उहा मिज़ाज हुजे की तव्हां ते माण्हू भरोसो करनि, तव्हां ते एतमाद करनि। तव्हां ख़बर आहे अहिड़ा पैसे वारा लखे हज़ारे आहिनि जिन वटि पैसो त हूंदो आहे, कुझु चवंदा आहिनि यार कंहिंखे कारोबार खोलाए ॾियो, को चङो माण्हू नथो मिले। उहो चङो माण्हू तव्हांखे थियणो पवंदो। इन्वेस्टमेंट करण वारा हज़ारे वेठा आहिनि, तव्हांखे वञी ॿुधाइणो पवंदो की हा मां हाज़िर आहियां और मां हे करे सघां थो, तव्हां मूं ते एतमाद कयो। उहो एतमाद ॾियाराइणो पवंदो आहे। उहो एतमाद बरक़रार बि रखणो पवंदो। उहो त मतिलबु उहो त बेसिक आहे, मैंडेटरी आहे। त असां में इहो ई आहे की असां पाण खे अहिड़ो ठाहियूं, असांजी पर्सनैलिटी, असांजी शख़्सियत अहिड़ी हुजे की असांजी माण्हू ज़मानत ॾियनि की हा यार न जेको बि हुजे साईं में, पर साईं माण्हू भलो आहे, धोखो न ॾींदो आहे। ॿियो सभु कुझु करे सघे थो पर धोखो न ॾींदो। हाणे अहिड़ा माण्हू जेके हूंदा अथव न ज़िंदगी में, भले खिलनि न पर धोखो न ॾियनि, इहे हमेशह फेवरेट माण्हू हूंदा आहिनि, ईमानदार माण्हू। त असांखे ईमानदार थियणो पवंदो। जीअं असां ईमानदार आहियूं माशाल्लाह, रुपए जे करे पंहिंजो दीन विकिणी छॾंदा। धोखो बि न ॾिनो आहे। चैनल ते बाक़ाइदे असां 5-6 सालनि खां आहियूं हिते साॻी पघार ते, ऐं सब्र सां मिड़ई कमु कयूं पिया। उन्हनि जी क़दर मालिक बि ॾिसनि था, नथा ॾिसनि इहा ख़बर न आहे। तव्हांजी जेकी सही क़दर आहे उहे इहे मालिक न कंदा आहिनि, उहो मालिक कंदो। उहो मालिक उहो मालिक ॾिसे थो तव्हां में जॾहिं ईमानदारी आहे न, और तव्हां पंहिंजो कमु जेन्युइननेस सां कयो था। मां इहो पंहिंजी लाइफ में आज़मायो आहे, त जॾहिं बि को कमु ईमानदारी सां कयो न, ज़रियो उहो ठाहींदो आहे। बिल्कुलु ठाहींदो। मां जॾहिं बि घुरियो आहे न उन खां, उन ॾिनो आहे। बट हा, असां तॾहिं नुक़सान में वेंदा आहियूं जॾहिं असां अॻे मां चवां थो शुकुरु न कंदा आहियूं। नंढियूं नंढियूं नेमतनि खे न असां उन्हनि जो शुकुरु अदा न कंदा आहियूं। असां नंढी नेमतनि खे इग्नोर कंदा आहियूं। तव्हां ॾिसो लखे माण्हू अहिड़ा आहिनि जंहिं वटि नंढी गाॾी बि न हूंदी। असां नंढी गाॾी हूंदी आहे, सॼी उमिरि हिन गम में मरी वेंदा आहियूं यार वॾी गाॾी हुजे। तव्हां उन्हनि लखनि खे नथा ॾिसो जंहिं वटि गाॾी ई न आहे, जेके गर्मी में अहिड़ी 50 डिग्री में पंधु घुमी ईंदा आहिनि 2-2 किलोमीटर, तव्हां उन्हनि खे ॾिसो। पोइ तव्हां छा शुकुरु न कंदव? त तव्हांखे वापसि अचिणो पवंदो, तव्हां कारोबार उहो करिणो पवंदो, तव्हांखे नौकिरी उहा करणी पवंदी जंहिंमें तव्हां असां हिकिड़ी चीज़ मां चवंदुमि, अॼु मां सिंधी चैनल ते वेठो पंहिंजी सिंधी क़ौम सां, की असां न खे थोरो ईमानदारी रस्ते ते वापसि अचिणो पवंदो। असां हिकिड़ा फेमस आहियूं की सिंधी माण्हू हमेशह ईमानदार रहियो आहे। असां थोरो सो इहो इन विच में शायदि इहा ॻाल्हि किथे विसारे छॾीसीं। असां पंहिंजे दिलि सां नौकिरी नथा कयूं। हिकिड़ी परसेप्शन क्रिएट करे छॾी आहे की सिंधी आहे छुटियूं घणियूं कंदो, सिंधी आहे मसला घणा हूंदसि, कंहिं महिल मामो मरी वियो, कंहिं महिल चाचो मरी वियो, कंहिं महिल ख़ानदान में शादी आहे। घणे क़दुरु चवंदा आहिनि सरकारी नौकिरी हुजे, वञूं बि न पघार मिले पई, रिटायर बि थींदासीं पेंशन बि मिलंदी पई। इहो मिज़ाज असांखे जॾहिं प्राइवेट नौकिरी मिले थी न, साॻियो ई मिज़ाज रखूं था। हे मां प्रैक्टिकली ॾिठो आहे। 10 ॾींहं हलिया वेंदा, हुनजी शादी आहे, हुनजो आहे, ख़ानदान में हे आहे हू आहे, न तव्हांखे टिकी करे कमु करिणो आहे। और असां सिंधी माण्हू पहिरें पैसा पुछंदा आहियूं, पोइ कमु कंदा आहियूं। मां हिते आज़मायो आहे, जॾहिं को ॿिए ज़बान जो छोकिरो अचे थो, मां नालो न वठंदुमि, उहो पहिरें पैसा नथो पुछे, उहो चए थो यार कारोबार ॾे या मूंखे जेको आहे न अपॉर्चुनिटी ॾे, कमु ॾिसो असांजो, अची वेही थो रहे, कमु शुरू थो करे, और असांखे ॾाढी ख़ुशी थी थिए। ख़ुशि थी करे असां हुनखे पैसा ॾियूं था। और असांजो माण्हू पहिरें पुछे थो पैसा घणा हूंदा, भला नौकिरी पकी आहे,
भला हे आहे भला हो आहे। इहो तव्हांखे न करणु खपे। ॾिसो तव्हांखे अलाह साईं हथ ॾिना आहिनि पेर ॾिना आहिनि, हेॾो कदु काठ ॾिनो अथव, पोइ बि चवंदव छा कयूं असां। न हिकिड़ी ॻाल्हि साईं जेका कई ईमानदारी तव्हां रखो त पोइ तव्हां ते माण्हू इतबार कंदा। हाणे मुंहिंजो क्लास वेलो माण्हू सां गॾु पढ़ंदा हुआसीं, सॼी ज़िंदगी गॾु उथियासीं वेठियासीं। हाणे 2-4 साल अॻु हुन अची ठगी शुरू कई माण्हुनि सां, बदमाशियूं ठगियूं कई। हाणे उन वटि पैसो आहे, मां वटि न आहे, ॻोठ बि हिकिड़े में था रहूं। हुन ख़बर आहे माण्हुनि खे हिन सां सिधो न हलंदासीं, हीउ पादर हणंदो, चोरियूं कराईंदो, मारींदो। उन जी इज़त कनि था, मुंहिंजी नथा कनि। उहो इज़त आहे या ख़ौफ़ आहे? अलाए छा आहे, पर उन जी त न इहे तव्हांखे चीज़ सिखणी पवंदी। इज़त और ख़ौफ़ में न वॾो फ़र्क़ु हूंदो आहे। इज़त हुजे, ईमानदारी हुजे। ईमानदारी जो मतिलबु इहो न आहे घर वेही रहो। ईमानदारी जो मतिलबु इहो आहे की अचो, पाण खे प्रेज़ेंट कयो, पंहिंजो हुनर ॾेखारियो, डेडिकेशन सां कमु कयो। तव्हां ख़बर आहे कॾहिं कॾहिं असां जॾहिं पढ़ियल लिखियल छोकिरा हूंदा आहिनि न, उन्हनि खे चवंदा आहियूं अचो इंटर्नशिप कयो, नौकिरी न वठो। मां सिंधियुनि खे बि चवंदुमि जेके पढ़ियल लिखियल छोकिरा आहिनि, महिनत था कयो, कंहिंजे पेरनि में किरी को पाओ, चओ इंटर्नशिप ॾे। इंटर्नशिप करे 3 महीना इंटर्नशिप जो ड्यूरेशन हूंदो आहे और उनमें परफॉर्मेंस ॾेखारियो। असां वटि छा हूंदो आहे, इंटर्नशिप खे हनीमून पीरियड सम्झो वेंदो आहे। इंटर्नशिप में परफॉर्मेंस ॾेखारियो, तव्हांखे मां चैलेंज कयां थो, मालिक चवंदो यार हिन खे न वञणु ॾियणो आहे, परमानेंट करे छॾियो, इन खे परमानेंट करे छॾियो। पर उहे जेके 3 महीना अथसि न, उहो ज़िंदगी जो सभु खां टफ इम्तिहान अथसि, परफॉर्मेंस ॾियणी अथसि बग़ैर पैसनि जे। उहे 3 महीना सर्वाइव करणो अथसि। उन खां पोइ छा कंदो, सर्वाइव खां पोइ ईंदो वर्ड थ्राइव, पोइ तव्हां आसमान ते पुॼी वेंदा। उहे जेके 3 महीना आहिनि न, असां में स्ट्रगल न। असां पहिरें ॾींहुं चऊं था पैसो ॾे, पहिरीं नौकिरी ₹1,00,000 जी हुजे, न थींदो आहे। पहिरीं नौकिरी तव्हांखे 10,000 खां स्टार्ट करणी पवंदी आहे। पोइ तव्हां हुते परफॉर्मेंस ॾेखारियो, परफॉर्मेंस खां पोइ तव्हां हुते ख़ुशि थींदा। कारोबार में बि ईअं आहे। अच्छा, कारोबार जो ॿियो हिकिड़ो आसान तरीक़ो इहो आहे, तव्हां चवंदा न कारोबार करणु नथो अचे, तव्हां वञो, तव्हां वटि कारोबार आहे, बेरोज़गार आहे, हूअं ई घरु वेठा हो, जेको सुठो कारोबारी आहे न, अदा मूंखे 2-3 हज़ार में सिर्फ़ु पाण वटि रख। उहे 2-3 हज़ार घर हलाइण जे लाइ न, उहे 2-3 हज़ार आहिनि सर्वाइव करण जे लाइ। हूअं बि बेरोज़गार वेठो आहे, 6 महीनो आहे, 2 महीना ॿिया सही, पर 2 महीननि में उते वञी करे सिखे उहो कारोबार कीअं थो हलाए, तरीक़ेकार सिखे, तरीक़ेकार सिखे। उहो बि हिकिड़ी इंस्टीट्यूशन आहे। इहो बि तजुर्बो गेन कंदो, तजुर्बो। तव्हां ॾिसो महिमान आहिनि, पंहिंजे ॿार खे भले जेॾो बि पढ़े कारोबार ते ज़रूरु विहारंदा। पठाण आहे त पठाण जे कारोबार ते वेंदो न, नंढा नंढा ॿार वेठा हूंदा काउंटर ते, और तव्हांखे बिल्कुलु तरीक़े सां कैलकुलेशन बि कंदा, पैसा बि वठंदा। उहे एक्चुअली पंहिंजे ॿार खे सेखारींदा आहिनि, हुनर सेखारींदा आहिनि। असां सिंधी पंहिंजे ॿार खे सॉरी टू से 28-29 सालनि ताईं त चऊं था बाबा हे बेबी आहे और काको आहे, नंढो ॿार आहे। अरे बाबा काको न आहे, हिन काके खे अॼु जो दौर जी ज़रूरत आहे। 16 सालनि में हिनखे कारोबार ते विहारे अचो। अगरि नथा वठी ॾेई सघो नौकिरी, नथा पढ़ाए सघो न, को गुनाह न आहे, ठीकु आहे, तव्हां नथा पढ़ाए सघो, तव्हां हिकिड़ो जेको एस्टेब्लिश कारोबार आहे हुनखे मिंथ मेड करे और पोइ पुट खे बि सम्झायो कि अदा तोखे जेको आहे हाणे को अॼु खां हिकु नई ज़िंदगी थी सिखणो आहे, माॾे शिकायत न अचे, तोखे हंबल थियणो आहे, तोखे थोरो सो मिज़ाज खे नरम करिणो आहे और सिख। 6 महीना सिर्फ़ु मां चैलेंज कयां थो, को बि कंहिं कारोबार ते वेंदो उहो कारोबार सिखी वेंदो। साईं बाक़ाइदे 18-19 ग्रेड नौकिरी जेका आहे पगार उहा बि न पुॼे हुन सां, उहा बि न पुॼे कारोबार वारे सां। त असां छा न प्रैक्टिस करणु चाहियूं था, न सिखणु चाहियूं था, इनखे असां ऑन जॉब ट्रेनिंग चईंदा आहियूं। तव्हांखे इहा बि ख़बर पइजी वेंदी सप्लायर केरु आहे, तव्हांखे इहा बि ख़बर पइजी वेंदी विकिणणो कंहिंखे आहे, तव्हांखे इहा बि ख़बर पइजी वेंदी रेट छा रखिणो आहे, तव्हांखे इहा बि ख़बर पइजी वेंदी इहो जेको प्रोडक्ट आहे कुझु बि आहे, मिठाई आहे, तव्हां मिठाई जी दुकान ते कमु कयो 6 महीना, मिठाई ठाहिणु सिखी वेंदो, सुभाणे तव्हां पंहिंजो नंढिड़ो मिठाई जी दुकान हणी सघो। रेवड़ियूं बि तव्हां ठाहे करे खपायो तॾहिं बि भलो। इहा ॻाल्हि साईं जी दिलि सां लॻी। साईं मुंहिंजो मामो जेको आहे न मिठाई जी दुकान ते कमु कंदो हो, ठाहींदो तोशा, हे लॾूं, हे सभु ठाहींदो। अच्छा, 3-4 साल कमु कयो ॻोठ में, पंहिंजी मिठाई जी दुकान आहे। हाणे बा कोठा अथसि, घर ठारायईं, अहिड़ो भलो ठारायईं, पंहिंजा कमरा, अच्छा, कमरा बमरा ठारायईं, बंगला तूं पंजाबी ॿोली न, असां सिंधी था ॻाल्हायूं। त उते माना हाणे एॾो सेट थी वियो आहे जो पुट बि मिठाई दुकान में, हर कंहिंखे पंहिंजो दुकानु आहे। अच्छा, हा ठाहिया आहिनि। साईं रोज़म सिद्दीकी साहब असां सां गॾु आहे। रोज़म साहब सिख्या वठो था कंहिंखां राग जी? जी हाँ, घणो करे मतिलबु ईअं हूंदो आहे जो जंहिं बि म्यूज़िशियन सां मुलाक़ात थींदी आहे, वैसे हूअं त क्लासिस कोन पियो थो वठां, बट ईअं ई मुंहिंजी मुलाक़ात अगरि के म्यूज़िशियन सां थींदी आहे जेको या त वोकलिस्ट थी वियो या त म्यूज़िशियन थी वियो, त मुंहिंजो हमेशह उन सां मिलण जो एम इहो ई हूंदो आहे कि मां उन कुझु सिखी वञा।
कुछ न को के न के जॉनर में, या तो सूफीज़म में, या तो पॉप में, रॉक में, को भी जॉनर हुजे प्रॉपर मुंहिंजी को हूंदी आहे। उस्ताद न कयो तो तव्हां न जी बिल्कुल जेका गानो ॿुधाइबो आहे, जेका राग वेही सिखबो आहे, न बिल्कुल भी इहा त ज़रूरी आहे न। जीअं तमामु ट्रेनिंग साईं ज़रूरी आहे, ॿुधाए थो, बिल्कुल, exactly। असां ट्रेनिंग कराईंदा आहियूं कैरियर काउंसलिंग जी, त राग जी बि ट्रेनिंग थींदी आहे, बाक़ाइदा Exactly, सिख्या sir, थींदी आहे। ऐं केतिरा ई असां ॾिठा आहिनि वॾा वॾा उस्ताद ख़ान साहिब, असां हुनखे चवंदा आहियूं तव्हां ख़ान साहिब, पोइ चवंदा बाबा असां ख़ान साहिब न आहियूं, असीं अञा पाण सिखूं पिया। सर एग्जैक्टली बिल्कुल मुंहिंजी वरी छा आहे जो उथणी वेहणी जिन सां बि थींदी थी न, मां हर कंहिंखां को न को सिखां थो। हाणे जीअं तव्हां आहियो, हा तव्हां खां मतिलबु मां सिंधी कॉमेडी थोरी मे बी समवेयर डाउन लाइन अगरि थोरी किथे किथे थोरो सेंस ऑफ ह्यूमर यूज़ करणो हूंदो आहे, तव्हांजो सिंधी कॉमेडी भई जीअं गामू सां था कंदा आहियो, उहो सॼो कुझु ऑब्वियसली तव्हां खां माना inspired आमिर खान चवाणी त चारों तरफ़ ज्ञान बटराए, जहाँ से मिल रहा है आहियां। लपेट। जहाँ से मिल रहा है लपेट लो, एग्जैक्टली मुंहिंजो ईअं ई आहे। मां हर कंहिंखां सिखंदो आहियां, मतिलबु मोस्ट अबव ऑल मुंहिंजी इंस्पिरेशन त मुंहिंजो पंहिंजो डैड आहे, माई फादर अच्छा हिमसेल्फ। उन्हनि पंहिंजी लाइफ में काफ़ी स्ट्रगल कई, उन्हनि जे फुट स्टेप्स त ऑब्वियसली मां कोन थो हली सघां, बट उन्हनि खे ॾिसी आई कैन एटलीस्ट मेक श्योर कि यार मां हुननि जीअं पंहिंजे तौर ते सिखियो, सिखाइण वारो केरु न हुयो, मां बि उहो ई आहियां। मतलब टीचर्स खां ऑब्वियसली इफ आई वांट टू बिकम अ फिल्म मेकर, मूंखे पर्टिकुलर शयूं सेखारींदा हुआ, हीअं डायरेक्शन सिखबी आहे, दिस इज़ द कैमरा एंगल, दिस इज़ द वे यू ट्रीट योर एक्टर्स, बट उनखे इम्प्लीमेंट पाण ते मां कीअं थो कयां ऐं फर्दर उनखे लाइफ में पंहिंजे कीअं थो खणी हलां, इहो मूं ते डिपेंड थो करे। इंस्पिरेशन त हूंदी आहे न। तव्हांजो स्कूल ऑफ थॉट छा आहे, कंहिंखे ॾिसी सिंगिंग जो शौक़ु थियो तव्हांखे? सर सिंगिंग मतिलबु वैसे त 11 इयर्स जो हुउमि, 12 इयर्स जो हुउमि तॾहिं खां, 11-12 सालनि जो हुउमि तॾहिं खां पहिरीं मां सिंगिंग शुरू कई। उन खां पहिरीं मां आर्ट कंदो हुउमि घणो, ड्राइंग में घणो मुंहिंजो इंट्रस्ट हूंदो, क्रिएटिव राइटिंग में काफ़ी इंट्रस्ट हूंदो मुंहिंजो, ऐं घणो करे स्कूल में जेके प्लेस थींदा हुआ, अलादीन जो थी वियो या कुझु ॿिया प्लेस थी विया, उन्हनि में एक्ट करे वरितो, अच्छा को रोल खणी वरितो, या प्रिंस जो रोल मिलियो, घणो करे हिकु दफ़ा त 2 दफ़ा 3 दफ़ा किंग जा रोल, प्रिंस जा रोल काफ़ी कया। न प्रिंस लॻो बि अथां साईं। जज़ाकल्ला सर। साईं माशाल्लाह कारोबार कई ज़रूरत ई कोन्हे, माशाल्लाह साईं फिट लॻो पिया। साईं नौजवान ज़ाहिर आहे, हीअ त अलाए कुझु अलाए छा मां छा करे सघंदा, रुगो तव्हां ई कुझु नथा करे सघो। छो हाणे कंदुसि घणो साईं सां गॾु ई कारोबार तव्हां रुगो नाशुक्री था कयो ऐं निभाग आहे असल में तव्हां। हाणे साईं सम्झायो आहे, बसि हाणे इरादो ख़ुदकुशी वारो मटिजियो, हाणे कारोबार कबो, कारोबार तरफ़ ईंदो, ज़िंदगी तरफ़ वापसि ईंदो। हा हाणे सम्झ में अची वियो न, ज़िंदगी ख़ूबसूरत आहे, ज़िंदगी वॾी ख़ूबसूरत आहे, पर अमूल आहे, अमूल अनमोल जेके चवंदा आहिनि न उर्दू में, अमूल आहे। अच्छा उहो लाइफ जी ॻाल्हि था कयूं, मां हुन ज़िंदगी सम्झो उहा त आहे साईं ख़ूबसूरत। हयाती जी ॻाल्हि थो कयां तव्हांजी पंहिंजी, मथां वरी हाणे चवां चाची हयात आहे साईं, उन जी त ख़राबु आहे हयाती। सही थो चई पंहिंजी आवाज़ आहे। हाणे मस माना सम्झ दिमाग़ रिलैक्स थी वियो, साईं जेको चयो न माना थोरे ते बि घणो कारोबार थी सघे थो। बिल्कुलु हाणे साईं खे चयो थाल साईं खणी अचो, छोला मां वठी ईंदो, गॾु ई कारोबार कंदासीं बसि। हिकिड़ो मूं वटि आयो दोस्त, हिकिड़ी बहितरीनु मिसाल ॾियांव थो पैसनि जी, तंहिंखे 2-3 लख हूंदा आहिनि, चवंदा यार ठीकु आहे उन वटि हुनर बि न आहे। अॼुकल्ह जेकी क़दुरु आहे उहा हुनरमंद जी आहे, स्किल हुजणु घुरिजे तव्हांखे, एजुकेशन आहे। मां चवंदो जेको ग्रेजुएट थियल आहे, मास्टर्स थियल आहे, उनखे हिकिड़े पासे विहारियो। न आहे साईं, जेको ज़ीरो एजुकेशन आहे और उनखे कोई स्किल आहे, बिल्कुलु उहो हिकिड़े पासे विहारियो। टेलर मास्टर आहे न, उहो उन MA वारो को भलो आहे, साईं। MA वारे खे नौकिरी न मिलंदी। मां MA जर्नलिज़म आहियां, मुंहिंजी बि साॻी पघार आहे, जेको वरी सफ़ा कुझु न आहे पर हुन बि साॻी पघार आहे। पोइ मुंहिंजी MA जर्नलिज़म कहिड़े कम जी? हिकिड़ो दोस्त हुयो मुंहिंजो, हुन 2 लख पिया, कुझु ईंदो न हुयसि, हुन हुनर हुयसि न कुझु, यार कुझु करिणो आहे। मां चयो ईअं कर, तूं 10 माण्हुनि खे कारोबार ॾे, तुंहिंजो कारोबार पाण सेट थी वेंदो। चई कीअं ॾियां? मां तोखे टेलरिंग न ईंदी आहे न, हिकिड़ी टेलरिंग शॉप खोल, 10 छोकिरा जेके हुनरमंद आहिनि, जंहिंखे टेलरिंग ईंदी आहे, उन्हनि खे विहार। चए पोइ मूंखे त न ईंदी आहे, मां तोखे अचण जी ज़रूरत ई न आहे। हिकिड़ो दुकानु वठिणो आहे, 5 मशीनूं वठणियूं आहिनि, 5 छोकिरा अची विहारणा थी, तूं बसि काउंटर ते डील कर। टेलर उहे हूंदा, हुनर उन्हनि खे आहे। असां अहिड़े हुनर वारनि खे मौक़ो बि नथा ॾियूं। अगरि असां 2-3 लख पिया आहिनि, उहो ॻोल्हियो, इहो बि कारोबार आहे। तव्हां 1.5 लख पियो आहे, उन्हनि खे पकिड़े चयो जिन्हनि वीचारनि वटि पैसो न आहे। हाणे हुनर उन्हनि जो, पैसो तव्हांजो, हिकिड़ो कारोबार थी वेंदो। कारोबार करण जे लाइ सिर्फ़ु और सिर्फ़ु हिकिड़ो विज़न खपे तव्हांखे, सोच खपे। सोच आहे त दुनिया तव्हांजी आहे। हो चवंदा आहिनि न, ख़ाली पेट का कोई मज़हब नहीं। हाँ मंटो सिर्फ़ु रोटी हुनजी जेको आहे न मज़हब आहे, मंटो ख़ाली पेट का मज़हब रोटी है, इहो मंटो चयो हुयो। त वॾी ॻाल्हि करे वियो की असां वटि जेको सॼी तव्हां ॾिसो था न क़ौम लॻी पई आहे ग़लति कमनि में, इनमें उनमें, मज़हब को हटिजी विया सिर्फ़ु पेट पालण जे लाइ। इन पेट, अगरि पेट पली वञे त असांजा कम बि सही थी वेंदा, दुनिया बि सेट त दुनियादारी बि सेट थी वेंदी, आख़िरत बि सेट थी वेंदी अगरि तव्हां शुकुर कंदा रहंदव।
इंशाल्लाह हाणे साईं कारोबार कबो बाक़ाइदे सभई ॻाल्हियूं साईं जूं सम्झ में अची वियूं आहिनि मायूसी कुफरा चवंदा ऐं आहिनि कारोबार कोई बि नंढो या वॾो न हूंदो आहे। हा इंसान जी सोच सुठी हुजे शाहरुख खान चवंदा हुआ न कोई बि हिम्मत धंधा हौसलो छोटा हुजे। अम्मा जान कहती थी कोई भी धंधा छोटा नहीं होता। अम्मी वो जान भी चवंदा आहिनि न इहो त हो जज़्बा जुनून तो हिमत न हार जुस्तजू करे वो छुए आसमान। इहो कंहिं चयो आहे साईं? अलाए अलाए फ़कीर मुंहिंजे ख़्याल में चयो अलाए कंहिं चयो अलन फ़कीर न चयो, अली अज़मत चयो आहे। हा अलाए असां घटि इहो ॿुधो पाप सिंगर जो अलन फ़कीर आहे, हा अली अज़मत। हा मां गानो यादि हो हे जज़्बा जुनून तो हिम्मत न हार, हा हा जुस्तजू जो करे वो छुए आसमान। उहो ई उहो ई तव्हां त आसमान छुए सघो था, तव्हांजो कद ई माशाल्लाह एॾो आहे। हा न असां ईअं लॻे थो वेठा बि पोइ बि लॻे थो बीठा आहियो। शुक्र आहे साईं आहे इहो कदु हाणे ॿियो त बहरहाल कोई हाल कोन्हे तव्हां ज़िंदगी सम्झ में अची वियो न त हयाती केॾी ख़ूबसूरत आहे। हाणे इहो तव्हां खोले छॾियो रुमाल, पाण खे घुटो न ॾियो। न मां असल में हाणे रिलैक्स थी वियो आहे न हाणे मां इहो खोलियुमि हाणे इन ई रुमाल मां बि साईं तव्हां रोज़गार करे सघो था। किथे बि रोड ते बीहो वञी चौक ते इहो रुमाल विछायो, पाण गुड़ ॿधा जंग में वेही रहां मंडो हाल आहे न त ॾियो बसि माना पोइ बि पिन जो। हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿियो ठाहे मां पिन बि सही त बचनि जी ज़िंदगी सुठी थींदी उहो मां त न पढ़ियुमि कारोबार न थियो उन बहितर थींदी यादि रखो ज़िंदगी त हेठां वारे हथ खां मथां वारो हथ बहितर हूंदो आहे। ॾियण वारा सिखो। हा हा हिते बि माना रुमाल विछाए करे पिन न शुरू पोइ थिए। ॾसु पाण ॾिनो वरी असां त ॻाल्हि कयूं त पोइ चिड़ थो करे सही। माण्हू ठाहे विया आहिनि मां इन थोरी चयो तव्हां रुमाल विछाए पिनणु शुरू थी वञो। बाक़ी तव्हां रोड ते बीहो, विच रोड ते बीहो, रुमाल विछाए बीह रहो, जो पैसा ॾींदो पोइ हटाईंदुमि। हा पोइ पाण छो न सुम्ही न ईअं न उहा त वरी पोइ ख़ुदकुशी थी वई न। हा तव्हां इहो रुमाल विछायो, रुमाल जे मथां ॿ टे ॿिया रुमाल रखो, जो मां रुमाल विकिणां थो। गर्मी बि आहे, सभिनी खे इहे टॉल खपनि, रुमाल खपनि पघर उघण जे लाइ। तव्हांजी सेल वधी वेंदी सुठी। साईं आख़िरी कुझु मिंट बचिया आहिनि त शो जी वाइंड अप ॾांहुं वञूं पिया। कुझु मैसेज ॾियणु चाहियो, अहिड़ो जेको मैसेज ईअं सभिनी खे दिलि ते लॻे। ज़िंदगी में न को मेंटोर ठाहियो, कंहिंखे न उस्ताद ठाहियो, जेकी तव्हां साईं सां बि ॻाल्हि कई। उहो उस्ताद उहो ठाहियो जेको तव्हांखे रस्तो ॾेखारे, वे ऑफ लाइफ ॾेखारे। और उस्ताद जी क़दुरु कयो, उस्ताद खे इज़त ॾियो, उस्ताद खे मान ॾियो, सम्मान ॾियो। और पंहिंजे ॿारनि खे अॼु इहो चयो की तव्हां लाइफ ॾाढी ॾुखी अथव, उन्हनि खे रियलिटी ॿुधायो। मुन्ना चवण जे बजाए उन्हनि खे हाणे चओ की हाणे पुटु तुंहिंजो वक़्तु शुरू थियो अथई, हाणे तोखे प्रूव करिणो आहे, पाण खे हिकिड़ो मज़बूत ठाहिणो आहे। अॼु तव्हां रियलाइज़ करायो केतिरे ताईं तव्हां स्पून फीडिंग कराईंदव, पंहिंजे हथ सां ॿार खे खाराईंदव। हाणे तव्हां उनखे पाण खाइण ॾियो, हाणे तव्हां उनखे वठी वञो। दुनिया ॾाढी ॾुखी आहे, अॼु उहो ई सिर्फ़ु सर्वाइव करे थो, उनखे ई सिर्फ़ु रस्ता मिलनि था, अपॉर्चुनिटीज़ मिलनि थियूं जेके तयारु थी अचनि था। त तव्हांखे तयारु करणो पवंदो पंहिंजे ॿारनि खे। नेक्स्ट जनरेशन में अगरि तव्हांखे नालो ठाहिणो आहे और निस्त नाबूद खे न मिटणो आहे, इन क़ौम खे अॻिते वठी हलिणो आहे, त असांखे क़ौम खे ॿुधाइणो पवंदो की रस्तो ॾाढो ॾुखियो अथव, ऐं हलणो बि तव्हांखे हलणो बि इन ई रस्ते ते अथव। और तव्हांखे कुझु बि करिणो अथव, कुझु बि करिणो अथव, हुनर सिखणो अथव, स्किल सिखणो अथव। खणी तव्हांखे केतिरे ताईं बि परे वञिणो पए, स्किल सिखणो अथव। एजुकेशन ते न, हुनर ते फोकस कयो। हुनर ई तव्हांखे बहितरीनु इंसान बि ठाहींदो, बहितरीनु आख़िरत बि हूंदी तव्हांजी, और तव्हांजी ज़िंदगी बि बहितरीनु हूंदी, और नंढी नंढी ख़ुशियुनि खे इंजॉय करणु सिखो। हियां हारे न वेही रहो। जीअं शेख हयात चयो आहे, जे हियां न हारी कोई हार लही, ॾींहं बि घारे वेंदासीं। छो पेर पसारे वेठो आहे, उथ डूंगर ॾारे वेंदासीं। सो यूथ में एतिरो पावर आहे, एतिरी असांजी जेका जनरेशन आहे जो उहे डूंगर ॾारे सघनि था। ऐं असां वटि यूथ में वेठो आहे हिते रोज़म सिद्दीकी साहिबु। आख़िर में तव्हां खां कलाम ॿुधंदासीं को सुठो। त नाज़रीन ते असांजे अॼु जे सुबुह साण धरती मॉर्निंग शो जी पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। सुभाणे ज़िंदगी रही त वरी तव्हां इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी, नमन कुझु महिमाननि सां गॾु। बाक़ी हेॾो बि कोई न कोई महिमान हूंदो, या इहो ई हूंदो, या अहिड़ो को ॿियो हूंदो। हाणे आख़िर में कलाम ॿुधंदासीं असां रोज़म सिद्दीकी साहिबु। गुट खोल दीदार विखाओ, मैं आया मुख देखण। गुट खोल दीदार विखाओ, मैं आया मुख देखण। आया मुख वेखण, आया मुख वेखण, हो आया मुख वेखण। आया मुख वेखण, आया मुख वेखण, हो आया मुख वेखण। गुट खोल दीदार विखाओ, मैं आया मुख वेखण।
पैरां विच कड़ियां पाँव पाजेब पैरां विच कड़ियां पाँव पाजेब पैरां विच कड़ियां पायल गूंछ मकाओ मैं आया मुख वेखण चेहरा गूंछ मकाओ मैं आया मुख वेखण आया मुख वेखण आया मुख वेखण हो आया मुख वेखण खोल दीदार विखाओ मैं आया मुख वेखण हाल सचलदा मालूम तैकू हाल सचलदा मालूम तैकू हाल सचलदा मालूम तैकू हाल सचलदा मालूम तैकू साहिल गुना सिखाओ मैं आया मुख वेखण साहिल गुना सिखाओ मैं आया मुख वेखण आया मुख वेखण आया मुख वेखण